बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही जल जलालहू, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत पिरीअ जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थिए, पाण ही पाण ख़याल, सभु सबोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, इहा ई उम्मीद तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे हिन अङण तां, हिन मंच तां, हिन स्क्रीन तां। ऐं ही मंच, ही स्क्रीन, ही अङण अव्हां जो पंहिंजो सुबुह मेराण प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो ई स्क्रीन ते नल हेठि नंबर बि हली रहियो आहे। सो अॼु जो टॉपिक अनाउंस कंदसि त तव्हांखे ज़रूरी आहे, गॾो गॾु मां जेको आहे सो रिक्वेस्ट कंदी हलंदसि त तव्हां ज़रूरु प्रोग्राम में कॉल कजो ऐं अॼु जे प्रोग्राम में शामिलु थिजो। असां वटि घणा सारा मसइला हूंदा आहिनि, पर हमेशह इहो बि पाण ॼाणूं था त मसइलनि जो हल बि हूंदो आहे, पर उहो शायदि एतिरो धुंधलो थी वेंदो आहे, उन मसइलनि जे वर पाण एॾो चढ़ी वेंदा आहियूं जो उहो हल असांखे नज़र न ईंदो आहे, त घणो डिस्टर्ब रहणु शुरू थी वेंदा आहियूं ऐं ज़िंदगी जेको आहे सो मसइलनि जे वर ई चढ़ी वेंदी आहे। सो नंढो जेको मसइलो हूंदो आहे उनखे जेसीं ताईं असां सॉल्व नथा कयूं, उनखे रिज़ॉल्व करण जी कोशिशि नथा कयूं, उनखे कंहिंसां शेयर नथा कयूं, कंहिं डॉक्टर वटि नथा वञूं, पंहिंजे कंहिं घर भातीअ सां वेही करे उन मसइले बाबति नथा ॻाल्हायूं, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो हल असांखे कोन मिलंदो। उनजो हल असांखे किथां मिलंदो? इंसानी ज़हन आहे, असां थकिजी पवंदा आहियूं। किथे बि को बि मसइलो थिए थो, को बि वाक़ियो रोन मां थिए थो, ज़िंदगी जा मसइला थियनि था, सिहत जा मामला थियनि था, उहे जिस्मानी सिहत हुजे या ज़हनी सिहत हुजे, त जेको बि मसइलो हूंदो आहे उनखे डिस्कस कयो वेंदो आहे, उनखे ॿुधायो वेंदो आहे, तॾहिं ई उनजो हल मिलंदो आहे। असां वटि सभु माण्हू ॾिठो वेंदो आहे त हर को चवंदो आहे मां हर ॻाल्हि में एक्सपर्ट आहियां, पर दुनिया जूं थ्योरीज़ हिते मुंहिंजे ख़्याल सां फेल थी वेंदियूं आहिनि। असांखे दुनिया जूं थ्योरीज़ ॿुधाए रहियूं हूंदियूं आहिनि त को बि इंसानु हर ॻाल्हि में परफेक्ट कोन थो थी सघे, को बि इंसानु हर शइ में परफेक्ट कीअं थी सघे थो? इहो त पॉसिबल ई न आहे न। त पोइ ज़रूरी हूंदो आहे त पंहिंजा जेके मामलात हुजनि, पंहिंजा मसइला हुजनि, त घणो पंहिंजे ज़हन खे न थकायो वञे ऐं उन्हनि जो हल ॻोल्हियो वञे, उन्हनि खे शेयर कयो वञे। अवां सम्झी विया हूंदा त अॼु जे प्रोग्राम में असां ज़हनी बीमारियुनि बाबति ॻाल्हाईंदासीं। जी बिल्कुलु, अॼु जो प्रोग्राम हिन मुतालिक़ ई आहे, पर मौसम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदा हलूं। पोयां ॾींहं जेके गुज़रिया तमामु घणी गर्मी, एक्सट्रीमली वार्म वेदर जंहिंखे पाण चऊं पिया, तमामु घणी गर्मी, अहिड़ी गर्मी त माना कॾहिं बि पाण बर्दाश्त कोन कई आहे। इन गर्मी में पाण सर्वाइव करियूं पिया। ऐं कुझु ॾींहं पहिरियां ई तव्हांखे ॿुधायोसीं त बारिशूं थींदियूं ऐं बरसातूं थियूं बि। कल्ह जे ॾींहं ते हैदराबाद, जामशोरो, कोटरी वारी साइड जेका आहे तमामु घणो मींहुं वसियो। इहो बि ॿुधायो वियो आहे त ॻड़ो बि पियो, जेका बरसाति ॻड़े वारी हूंदी आहे उहा पाण हेवी बरसाति चवंदा आहियूं। ऐं तमामु घणो नुक़सान बि थियो आहे। जामशोरो ऐं कोटरी में ॿुधायो वञे थो त 2 माण्हू पंहिंजी जान बि विञाए वेठा ऐं 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी बि थिया आहिनि। केतिरो ई नुक़सानु थियो आहे। कल्ह जे प्रोग्राम में हिते वेही करे मूं अनाउंस कयो पिए त बरसाति जो ॿुधायो वञे पियो, मींहं जी अॻकथी कई वई आहे त अव्हांजो जेको बि सोलर सिस्टम आहे, जेको बि तव्हांजो सिस्टम आहे, पंहिंजो ख़्यालु रखो ऐं कोशिशि करियो त तव्हांखे नुक़सानु न थिए। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर माण्हू ताईं थी सघे थो त हीउ प्रोग्राम पहुचंदो बि हुजे ऐं काफ़ी सारा असांजा व्यूवर्स हिन प्रोग्राम खे ॾिसंदा बि आहिनि। तव्हांजी फ़ोन कॉल्स वेंदियूं रहंदियूं आहिनि, तव्हांजा कॉमेंट्स बि ईंदा रहंदा आहिनि। पर थींदो आहे, पाण मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में इन्वॉल्व रहंदा आहियूं त ध्यानु हटी वेंदो आहे सभिनीनि शयुनि ते, उहो उन तरीक़े सां फोकस्ड न हूंदा आहियूं। सो काफ़ी माण्हुनि खे घणो नुक़सानु थियो आहे। ख़ैर, मींहुं वसणु शुरू थियो आहे। हाणे ॾिसूं था त हीउ बरसातुनि जो स्पेल केतिरो हले थो। ऐं हूअं बि हीअ जेका मौसम आहे, पाण गर्मी पद जा नवां रिकॉर्ड्स ठहंदे त ॾिसूं पिया। अलाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। जिथे बि आहियो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं हमेशह चवंदी आहियां जॾहिं बि गर्मी जी ॻाल्हि ईंदी आहे, एक्सट्रीमली वार्म वेदर जी ॻाल्हि अचे थी, त मां चवंदी आहियां त हिकिड़ी बॉटल पाण सां गॾु पाणी जी ज़रूरु रखंदा कयो। ऐं 10 बजे खां वठी 12 बजे ताईं जेको टाइम हूंदो आहे गर्मीअ जो, कोशिशि कंदा कयो त वॉकिंग डिस्टेंस ते अव्हां न निकिरो, पर जेकॾहिं निकिरो था तॾहिं बि पाणी जी बॉटल अव्हां सां गॾु हुजणु खपे। ऐं नमकीन पाणी कोशिशि कंदा कयो त इस्तेमालु कयो। अम्ब्रेला यूज़ कयो। अछो कपिड़ो मथे ते जेको आहे सो रखी पोइ तव्हां गर्मीअ में निकिरो, छो त हीट वेव जो तमामु घणो असरु
थींदो आहे ऐं उन सां जेके दिलि जा मरीज़ आहिनि उन्हनि खे बि तमामु घणो ख़दशो रहे थो। उन खां अलावा हूअं बि पाण जेको आहे सो जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं डिहाइड्रेशन जी त कोशिशि कजे त असां जेको आहे सो उन हिकिड़े बैलेंस्ड वे में हली सघूं। सो हर शइ जो घणो जेको इस्तेमालु हूंदो आहे उहो बि नुक़सानदाह हूंदो आहे। सो पंहिंजी खाद खुराक जो बि उन ई तरीक़े सां अव्हां ख़्यालु रखो त बैलेंस्ड हिकिड़ी डाइट अव्हां जी हुजणु खपे। व्यूअर्स, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। आयल जेको मुअज़्ज़िज़ महिमान प्रोग्राम में मौजूदु आहे उन्हनि सां हिन अङण ते जेतिरियूं बि कचहरियूं रहियूं आहिनि, जेतिरा बि प्रोग्राम्स रहिया आहिनि, काराइता प्रोग्राम्स अव्हां ताईं पहुता आहिनि। कोशिशि हमेशह हूंदी आहे सिर्फ़ु मुंहिंजी न, मुंहिंजी इंटायर टीम जी न, पर जेका शख़्सियत असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे उन्हनि जी बि इहा ई कोशिशि हूंदी आहे त जेका बि ॻाल्हि ॿोल थिए उहा लाभाइती थिए, काराइती थिए, अव्हां ताईं जेको बि मैसेज पहुचे उहो काराइतो मैसेज हुजे। जी, अव्हां सम्झी विया हूंदा जॾहिं ज़हनी बीमारियुनि जी ॻाल्हि कयां थी त डॉक्टर शाहनवाज़ दल साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ज़हनी बीमारियुनि जा पाण माहिर आहिनि, पाण ॾाढा सुठा स्पीकर आहिनि, मोटिवेशनल स्पीकर आहिनि, असां नौजवाननि जी इंस्पिरेशन आहिनि। जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहिनि त सर जिन जो जेको बि लेक्चर हूंदो आहे उहो कंहिं स्क्रीन ते हुजे, अव्हां कंहिं हॉल में वेठा हुजो, यूनिवर्सिटी में वेठा हुजो, त अव्हां ॿुधण ते मजबूर ज़रूरु थी वेंदा आहियो। जी, तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। गुड मॉर्निंग। A lot of good morning to you and to all listeners. जी, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जा एहसान, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ॾाढो बहितरीनु इंट्रो। गर्मी खां वठी मौसम जा पद, गर्मी जा पद ऐं उन जा हालात वाक़ियात ऐं जेके तव्हां ॿुधाईंदा वियो ॾाढो बहितरीनु। ऐं सिंध जी हर सुबुह सुहिणी हूंदी आहे, महिराण जी हर सुबुह सुहिणी हूंदी आहे ऐं महिराण जो ही पधर त आहे ई सतरंगो पधर। थैंक यू सो मच। तव्हां एतिरा ख़ूबसूरत लफ़्ज़ असांजे प्रोग्राम में स्टार्टिंग में शामिलु थिया। जी, मौसम जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त मौसम जॾहिं उहो माना ॾिठो वेंदो आहे, पढ़ियो आहे एतिरो, ॿुधो आहे एतिरो त जेके थधा मुल्क हूंदा आहिनि उते डिप्रेशन घणो थींदो आहे, पर असां वटि गर्मी घणी थिए थी त पोइ छा हिन गर्मी जे दौरान बि ज़हनी बीमारियूं जनम वठनि थियूं? ॾिसो, डिप्रेशन ऐं ॿियो हिकिड़ो हूंदो आहे बायपोलर अफेक्टिव डिसऑर्डर, जंहिंखे ॿरुखो, ॿरूपो या ॿकुतबी बीमारी चइबो आहे। उनजे अंदरि हिकिड़ो पूल हूंदो आहे उनजो जुनून ऐं जुनूनी ख़ुशी वारो, ॿियो हूंदो आहे मायूसी, उदासी, निरासियत, यासियत ऐं डिप्रेशन वारो। ऐं जेके स्टडीज़, जेके रिसर्च, जेका हेसि ताईं तहक़ीक़ अभ्यास थी चुका आहिनि, उहे इहे ॿुधाइनि था त सियारो जिते हूंदो आहे, जिते डे लाइट घटि हूंदी आहे, उते डिप्रेशन वधीक थींदो आहे। हाणे वरी अचूं था हुनजे ॿिए पूल ते या ॿिए रुख ते या ॿिए पहलू ते या ॿिए कुतुब ते, त उहो हूंदो आहे मैनिया। मैनिया माना जंहिंखे असां जुनूनी ख़ुशी चऊं, बेहद खपती ख़ुशी, माना कपिड़नि में नथो मापा, माना जॾहिं कॾहिं मन माकोड़ी कॾहिं केर शी। लतीफ़ सरकार चयो न, कॾहिं मन माकोड़ी कॾहिं केर शी। त उन जीअं त ही उन में जेको आहे सो जॾहिं गर्मियूं अचनि थियूं त माण्हू जे अंदरि मुख़्तलिफ़ शयुनि जी वाध विझ थी थिए, सिज जी रोशनी वधे थी, तपिश वधे थी। ऐं हू चवंदा आहिनि त गोरा चवंदा आहिनि त असांजे मथे ते 8 कलाक सिज थो अचे त असां एतिरा गरम कोन आहियूं, पर तव्हां वटि त 12 कलाक 14 कलाक सिज हूंदो आहे त पोइ तव्हां तॾहिं ततल हूंदा आहियो, जो हर कंहिंखे पिया ॾाढ़ींदा आहियो, हर कंहिंखे पिया छुड़ ॿूरींदा आहियो, हर कंहिंखे पिया चिड़ जो इज़हार कंदा आहियो, हर कंहिंखे ख़फ़ा हूंदा आहियो। ऐं उहो चवंदा आहिनि सब में शामिल हो, सबसे जुदा लगते हो, हम ही से क्या खुद से भी ख़फ़ा लगते हो। त पोइ अहिड़ी हिकिड़ी सूरतहाल जेका सो पैदा थी वेंदी आहे ऐं माण्हू उन में हिकिड़ी अजीब कैफ़ियतनि जे अंदरि हूंदा आहिनि। जीअं लतीफ़ सरकार जो बैत ॿुधायो त ॿ रुपियूं कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि माण्हुनि जे वजूद में, पर जॾहिं असां हिकिड़ो इज्तिमाही अभ्यास कयूं था ऐं तहक़ीक़नि जो सहारो वठूं था त गर्मियुनि जे मौसम में ख़पत वधंदा आहिनि, चिड़ वधंदी आहे, कावड़ वधंदी आहे, अज़तराबियत वधंदी आहे, कैफ़ियतूं अजीब थींदियूं आहिनि। पर उनजो वरी जेको ॿियो पहलू आहे त जीअं तव्हां ज़िक्र कयो त हीट स्ट्रोक आहे या ॿियूं शयूं आहिनि, छो त साइकेट्री सां गॾु मूं ॿी हिकिड़ी स्पेशलाइज़ेशन कई आहे, मास्टर्स इन पब्लिक हेल्थ, माना जेको आम आवाम जी जेका सिहत आहे उनजे हवाले सां, विचड़ंदड़ बीमारियूं उनजे हवाले सां, त हीट स्ट्रोक बि हाणे मुंहिंजो टॉपिक थी वियो आहे। पहिरीं पाण ॻाल्हाईंदा हुआसीं साइकेट्री ते, पाण नफ़्सियात ते, नफ़्सियाती पहलुअनि ते ऐं इज्तिमाही नफ़्सियात ते, इनफ़रादी नफ़्सियात ते, त हाणे वरी क्लाइमेट चेंज ते, सुसाइड ते या ॿिया जेके बि असांजा जेके बि शयूं आहिनि जेके असांजे आम समाज में पब्लिक हेल्थ जे हवाले सां वाबस्ता आहिनि, उन्हनि ते पाण डिस्कशन्स कंदा रहंदासीं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। ऐं हीट स्ट्रोक पहिरीं अचूं था हीट स्ट्रोक जे हवाले सां 2 मिंट हिकिड़ो सेकेंड, त जीअं गर्मी जो पद वधी वियो आहे, तव्हां पाण रहनुमाई करे छॾी ऐं जॾहिं सिज तव्हांजे किपार ते हुजे त उन महिल कोशिशि कयो त जीअं अछो कपिड़ो, छो त उहो हीट एब्ज़ॉर्बर हूंदो आहे,
उहो जेको आहे न सो गर्मी खे जज़ब कंदड़ हूंदो आहे ऐं पाणी जी अणाट न थियणु खपे। छठी जो इस्तेमालु तव्हां चई चुका आहियो ऐं घटि पंधु कजे ऐं कोशिशि कजे थधि वारो टाइम जेको आहे उहो तॾहिं त चवंदा अर्ली राइज़र जेके हूंदा आहिनि उहे वाइज़र हूंदा आहिनि। त जेके ज़माननि खां असां पंहिंजे बुज़ुर्गनि खे ॾिसो त उहे सोझा कंहिं महिल उथंदा हुआ डॉन ऑफ द डे में प्रभात जे टाइम ते ऐं पंहिंजा कम 8, 9, 10 बजे ताईं उकलाए पोइ वरी वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं अची वेंदा। उहे माल मता हुजनि उनखे 4 कलाक 5 कलाक या ॿनी ॿारो हुजे या को बि कमकार हुजे करे ईंदा। पोइ वरी उहे वरी जेको आहे सो थधी छांव में जेको आहे सो अची पंहिंजो उस वारो टाइम गुज़ारींदा। वरी शाम जो 5 बजे खां वरी पंहिंजी किट सां लॻंदा। त समाजी तौर ते इज्तमाही तौर ते इनफ़रादी तौर ते इहो पैगाम हर माण्हू ताईं पहुचणु खपे। जेके बि असांजा ॾिसंदड़ सॼी दुनिया में ॾिसनि पिया, ख़ासि करे मख़सूस असां पाकिस्तान जी ॻाल्हि था करियूं पोइ वरी असां सिंध जी ॻाल्हि था करियूं त उते जेके बि ॾिसनि पिया छो त हीअ जेके लुकूं ऐं झोला आहिनि इहो बि त देश असांजो आहे न। शेख आज़ाद जिते लुक लॻे जिते अक तपनि सो देश मुसाफ़िर मुंहिंजो ॾे। त इहो बि असांजो देश आहे। उन में इन्हनि सॼी सूरतालनि में जॾहिं ककरनि भरे उभ सां असीं ज़िंदगी गुज़ारींदासूं, छांवरनि सां गुज़ारींदासूं, उते ततल सिज सां बि ज़िंदगी गुज़ारींदासूं ऐं कम किरतूं ऐं जेके आहिनि सो पंहिंजा कारोबार बंदि कोन थींदा। पर एतदाल सां ऐं हिकिड़े मुतवाज़न तरीक़े सां तवाज़न सां पंहिंजी ज़िंदगी खे जीअं तव्हां चयो पाणी खणी वञो, पाणी जो इस्तेमालु घणो करियो, खुराक जो इस्तेमालु उहो थधियूं शयूं इस्तेमालु करियो। त हाणे अचूं था त हिन गर्मी जे मौसम में जेको आहे सो माण्हुनि जे अंदरि डिप्रेशन ॿिए सबब जे करे थींदो पर गर्मी जे करे जुनून थींदो, जुनून थिए थो माना ख़ुशी जुनून वारी ख़ुशी थिए जेको अभ्यास चवनि था। पर डिप्रेशन वरी जेकॾहिं सूरतालनि ते वञूं था त चोॾ सां हिकिड़ो अहिड़ो माहौल लॻो पियो आहे, हिकिड़ी अजीब दुनिया लॻी पई आहे। किथे जंग जा बादल पिया हलनि त किथे ॾुख जा बादल पिया हलनि, सरोम दुखम लॻो पियो आहे। सॼो वजूद जेको आहे सो तार लॻो पियो आहे ऐं किथे पाणी कोन्हे, किथे पाणी लाइ बाकार थिए पई, किथे अन्न जे अघ लाइ बाकार थिए पई, किथे फसलनि जो हाल, किथे वरी उन्हनि खे प्रॉपरली दवाउनि ऐं ॿिज ऐं भाण जा अघु वधण जे करे मुनासिब मिक़दार में न मिलण जे करे आबादियुनि जी उपत एतिरी नथी थिए, वरी खपत जे वक़्त ते उन्हनि जा अघ किरी था पवनि। त इहे समूरियूं शयूं वरी असांखे डिप्रेशन थियूं खणी वञनि। इहो हिकिड़ो समाजी कार जा डिप्रेशन जो, इज्तमाही ऐं इनफ़रादी कार जा डिप्रेशन जो, उनखां पोइ इक़्तिसादी कार जा डिप्रेशन जो, वजूदी तौर ते असांजे अंदरि हींअर जुनून ऐं ख़पत ऐं हद खां वधीक इहे शयूं हूंदियूं। छो त चिड़ ऐं जेको आहे न सो ख़पत जुनून जंहिंखे चइबो आहे, जंहिंखे ज़हनी तवाज़न बिगड़ण वारो जुनून चइबो आहे, अहिड़ो उन्हनि जे अंदरि हले थो जंहिंखे असां शदीद मैनिया चऊं था। पर वरी जॾहिं घणे पघर वहण जे करे, घणे शुगर घटि थियण जे करे, घणे कीमियाई मादनि जे घटि थियण जे करे, जंहिंमें सोडियम अचे थी, पोटाशियम अचे थी, क्लोराइड अचनि था ऐं उन्हनि जे करे घटिजण जे करे वरी असां लो था थी वञूं, स्लो था थी वञूं, आस्तगी थी अचे वञे, रिटार्ड असांजी जेका चुरपुर जी कुवत आहे, असांजी जेका हरकत करण जी कुवत आहे, या असांजी हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह वञण जी कुवत आहे, या असांजी सोचण सम्झण जी सलाहियतूं आहिनि, उहे थोरियूं घटिजी थियूं वञनि उन पाणी जी अणाट जे करे, उन नमकियात जी अणाट जे करे, उन कीमियाई मादनि जी अणाट जे करे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब, जीअं त पाण मौसम जो बि ज़िक्र करे रहिया आहियूं, ज़हनी हवाले सां तव्हां पाण कीअं फिट रखो उन तरह असांजो ज़िक्र हले पियो। मां पुछणु चाहींदमि त असांजी रूटीन में असांजी खाद खुराक कीअं हुजणु खपे हिन ॾींहंनि में? ॾिसो बेसिकली असां वटि छा थो थिए, तेज़ मसालनि वारियूं शयूं इस्तेमालु थियूं थियनि, मिर्च मसाला ऐं बाज़ारी शयूं इस्तेमालु घणी थियूं थियनि। ठीकु आहे, हिकिड़ो कारोबार आहे ऐं दुनिया में फास्ट फूड जो जेको कॉन्सेप्ट हुयो उहो कॉन्सेप्ट इन लाइ हो त जेके तकड़ वारो दौरु आहे माण्हू जी ज़िंदगी जो, यानी की मंझंदि वारो दौरु, जंहिंमें माण्हू ऑफिस मां निकितो, घर नथो पहुची सघे, वरितो नंढड़ी का शइ खाधी, वरी हलियो वियो, रेडीमेड शयूं। पर असां हाणे हुनखे जेको आहे सो सिंबल ऑफ स्टेटस ठाहे छॾियो त अॼु असां वटि एतिरो फलाणो हीअ आयो, फलाणी हीअ शइ आई, फलाणे ब्रांड जी हुई, फलाणे ब्रांड जी हुई। पर दुनिया सॼी, उहो तव्हांजो पिज़्ज़ा हुजे, उहो तव्हांजो बर्गर हुजे, उहो तव्हांजो कबाब हुजे, उहो तव्हांजा जेके बि अॼुकल्ह जेके शयूं अचनि थियूं, जेके फास्ट फूड जंहिंखे तव्हां चओ था, उहे सिहत जे लाइ हानिकार आहिनि ऐं उन्हनि में मिर्चनि जो मिक़दारु घणो आहे ऐं उगरे तेल जो मिक़दारु घणो आहे ऐं उन्हनि जी जेका मयार आहे, जंहिंखे क्वालिटी चए थो, स्टैंडर्ड्स चवे थो, उहो मयार बि जेको आहे सो सब स्टैंडर्ड आहे। छो त असां वटि हिन जंहिं समाज जो असां माण्हू आहियूं उन में लिखे लखानू पढ़े अलानू ऐं ॾिनो पुटु छुटे जो आहे ऐं उते जेको आहे न सो फूड अथॉरिटी हुजे या डिपार्टमेंट्स हुजनि, उहे सिर्फ़ु पघार
खणण जे लाइ आहिनि ऐं उन्हनि जी उन्हनि जे मथां सख़्तु को चेक कोन्हे। एग्ज़ैक्टली ईअं ई आहे। अच्छा डॉक्टर साहब, हूअं ॿुधायो वञे थो, मां रिसेंट हिकिड़ी रिपोर्ट जेको आहे सो ॾिठी त असां वटि जेको आहे सो डेथ रेशो तमामु घणो वधे पियो। रोज़ जी बुनियाद ते 3,500 माण्हू पाकिस्तान में जेको आहे न मौत जो खाज बणिजनि था। उनजे पोयां छा था सम्झो, प्रिवेंशन आहे, ग़लति दवाऊं आहिनि, ग़लति खाधो आहे? तमामु बहितरीनु सवाल कयो थो। माना अॼु जो जेको आहे न सो इहो अथव गोल्डन क्वेश्चन। पाकिस्तान में जेको सूरत-हाल आहे ख़ुराक जी, माहौलियात जी, दवाउनि जी, उन खां पोइ इलाज जी तशख़ीस जी, इलाज जे तरीक़नि जी, उन खां पोइ माण्हू जी जेका तर्ज़ ज़िंदगी आहे, लाइफ स्टाइल आहे, ऐं उन खां पोइ सपोर्ट सिस्टम जी, उन खां पोइ जेको स्टैंडर्डाइज़ेशन ऑफ फूड जी, प्योरिटी जी, इहे सॼा जेके अमल आहिनि, इहे जेके शयूं आहिनि, इहे सॼियूं उन जेको मौत जा जेके कारण आहिनि, जेके वधियल अंग आहिनि, उन्हनि जे पोयां ऐं इन्हनि जो हथु आहे। हाणे इन्हनि खे जेकॾहिं फ़र्दनि असां अकेलो हिकु हिकु करे एक्सप्लेन कंदासूं, बयानु कंदासूं, एलेबोरेट कंदासूं त पंहिंजो प्रोग्राम इन्हनि में ई ख़तमु थी वेंदो। पर तव्हांखे माना सुठे नमूने हिकिड़ी शइ इहा सम्झाइजे थी त सॼी दुनिया में लाइफ एक्सपेक्टेंसी वधे पई। सही ॻाल्हि आहे। ऐं असां वटि लाइफ एक्सपेक्टेंसी घटिजे पई। उनजो रीज़न इहो आहे, असां वटि ॾिसो, जॾहिं तव्हांजो तर्ज़ ज़िंदगी जंहिंखे लाइफ स्टाइल चयो उनखे मॉडिफाई न कंदो, दिलि जा दौरा वधंदा, शुगर जूं बीमारियूं वधंदियूं, पोइ वरी शुगर जी दवा ऐं दिलि जे दौरनि जी दवा ऐं उन्हनि जे इलाज जी सहूलियतूं त भले वधियूं हुजनि, पर उन्हनि जे मथां असां कंप्लायंस नथा करियूं, माना उन्हनि ते अमल नथा करियूं, त असांजी लाइफ एक्सपेक्टेंसी ऐं लाइफ जेका आहिनि उहा घटिजंदी। छो त पेचीदगियूं वधनि थियूं, कॉम्प्लिकेशन्स वधनि था। असां थोल ते क़ाबू नथा करे सघूं, असां कोलेस्ट्रोल ते क़ाबू नथा करे सघूं, असां पंहिंजी शुगर खे एतदाल में नथा आणे सघूं, असां चस्कारे जे पोयां त हलूं था, ज़बान जी चस्के जे पोयां पंहिंजी सिहत खे तबाह था करे छॾियूं। ॿियो असांजी जेके सब स्टैंडर्ड शयूं आहिनि, ऐं छो त उहो हिकिड़ो हैवन हैव नॉट वारो जेको जहिड़ो आहे समाज में, ऐं हुण ऐं हूंद ऐं अणहूंद वारो, उन असांखे छा चयो त हिकिड़ी अजीब क़िस्म जी लालच ऐं लोभ वारी जेका दौड़ आहे उन जे अंदरि असांखे करे छॾियो। पोइ असां सब स्टैंडर्ड शयूं, तव्हां हलो थोरो रुॻो शहर खां ॿाहिरि निकिरो या थोरो शहर जे स्लम एरियाज़ में वञो, सफ़ाई जो फुक़दान हुजे। तव्हां जेको लफ़्ज़ हिकिड़ो बहितरीनु इस्तेमालु कयो न, प्रिवेंशन, माना जेसि ताईं तव्हां पंहिंजे वजूद खे बचाव मां नथा गुज़ारियो तेसि ताईं तव्हांखे दवाऊं बि ओतिरो असरु न कंदियूं। तव्हां मिसाल जे तौर ते दवा बि खायो, परहेज़ बि न करियो। हिकिड़े माण्हू खे अल्सर आहे, उहो अल्सर जी दवा बि खाए ऐं मथां मिर्च बि खाए, तरियल शयूं बि खाए, मसालेदार शयूं बि खाए, ऐं किननि तेल ऐं गेह वारियूं शयूं बि खाए जेके सब स्टैंडर्ड। अच्छा डॉक्टर साहब, हिते हिकिड़ो सवाल मां ज़रूरु करणु चाहींदमि त डू यू थिंक त हेल्थ इज़ समथिंग एल्स, ऐं असांजी जेका बीमारी आहे उहा का ॿी शइ आहे? असांखे का बीमारी जॾहिं अटैक करे थी त पोइ असांखे सिहत यादि अचे थी? ॾिसो, बुनियादी तौर ते हेल्थ खे असां अञा उनजी डेफिनेशन खे न सम्झो आहे। सही। डॉक्टर शाहनवाज़ दल जी ज़ुबानी हेल्थ जी डेफिनेशन छा आहे? ॾिसो, जिस्मानी तौर ते, ज़हनी तौर ते, ठीकु आहे, रूहानी तौर ते, समाजी तौर ते सेहतमंद हुजे ऐं उते बीमारी न हुजे, इहा WHO जी जेका न सो डेफिनेशन आहे। बीमारी जो न हुजणु ऐं जिस्मानी तौर ते, रूहानी तौर ते, समाजी तौर ते ऐं नफ़्सियाती तौर ते उहो माण्हू चंग भलाई में हुजे ऐं बीमारी जो वजूद न हुजे। हाणे जॾहिं असां अचूं था, जीअं तव्हां चओ न हेल्थ इज़ समथिंग एल्स ऐं बीमारी अञा कुझु बि आहे। हाणे असां जेको बेसिक कंपोनेंट आहे न प्रिवेंशन वारो, हाणे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां। असां जॾहिं मास्टर्स इन पब्लिक हेल्थ पे कई त असांजे टीचर ॿुधायो त तव्हां एनवायरमेंट जो इम्पैक्ट तव्हांजी ज़िंदगी ते केतिरो थो पए। असांजे दरिया जो पाणी हुजे या जर जो पाणी हुजे, हैदराबाद, पूरी सिंध ऐं उन सां लाॻापियल एरिया, छो त जेको फैक्ट्रीज़ जो जेको पाणी आहे गदलाइण वारो, उहो बि दरियानि में वञे थो ऐं ड्रेनेज जो पाणी बि दरियानि में वञे थो, ऐं उहो पाणी हुन चयो त साईं तव्हां पीओ त था मिनरल वाटर, पर जंहिं पाणी सां तव्हां वेंझो था, जंहिं पाणी सां तव्हां थांव धोयो था, जंहिं पाणी खे तव्हां हथ धोयो था, जेको तव्हां हंडायो था, माना इस्तेमालु था करियो, उहो पाणी केतिरो कंटामिनेटेड आहे। उन अंदरि आर्सेनिक केतिरो आहे, साइनाइड केतिरो आहे, लेड केतिरो आहे, मुख़्तलिफ़ जेके धातू आहिनि, जेके नुक़सानकार धातू आहिनि, उन्हनि जो मिक़दारु केतिरो आहे उन्हनि ते तव्हां। छो त तव्हां जॾहिं कंहिं माण्हू कंहिं पाणी सां गुरड़ी कयो था, भले तव्हांखे बज़ाहिर उहो पाक पवित्र पाणी आहे, पर जेकॾहिं उनजो जेको आहे सो छा चवंदा आहिनि, हिकिड़ो हुनजो हूंदो आहे
TPH हूंदो हले छा चवंदा PH न पर TDP हूंदी आहे छा कुझु अहिड़ो हूंदो आहे उहो जेकॾहिं मुतवाज़न आहे उनजे अंदरि जेकॾहिं को मादा वधीक आहिनि जीअं जेके ख़तरनाक मादा वधीक आहिनि त उहो तव्हांजे पहिरीं जेको सभिनि खां वधीक जल्दी जज़ब थियण वारी मीडिया आहे उहो आहे ज़बान ऐं हीउ जेको वात आहे जेको तव्हां जॾहिं गुरड़ी करियो था त उन में तव्हां हली केतिरा केमिकल खणी था वठो पर पोइ हाणे इंसान जे वजूद आहे अलाह ताला जी हिकिड़ी अहसान आहे इंसान जे अंदरि कुवत मदाफ़त बि आहे एंटीजन एंटीबॉडी ठहनि थियूं एंटीजन अचनि था त एंटीबॉडी ठहनि थियूं ऐं पोइ वरी अलाह ताला हुनजो पंहिंजो हिकिड़ो दिफ़ाई निज़ाम ठाहियो आहे उहो निज़ाम कारगर आहे ऐं उहो इन्हनि बीमारियुनि खां वधीक आहे छो त सभिनि खां वधीक मुसबल असबाब त अलाह आहे जे इंसान जे वजूद खे ख़लकियो आहे ऐं उहो ई पालनहार आहे ऐं उहो ई दुनिया में हलाईंदड़ आहे त असांजे चवण जो जेको मेन मक़सदु इहो आहे त असां एहतियातनि ते पहिरीं वञूं जेकॾहिं मिसाल जो त जिन इलाइक़नि में मच्छर घणो आहे भई उते मलेरिया थिए थो इलाज बि थिए थो पोइ जेकॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ दवाऊं इस्तेमालु कंदा तव्हांखे 20 दफ़ा मलेरिया थियो हिकिड़ी सीज़न में अप्रैल खां वठी अक्टूबर ताईं मलेरिया जो सीज़न हूंदो आहे उन में तव्हांखे डेंगी बि थी सघे थो उन में तव्हांखे ॿियूं शयूं थी सघनि पर जेकॾहिं ख़ाली तव्हांखे विवेक्स थिए थो या फेल्सीपिरम थिए थो उहो पूरी दुनिया में हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो मलेरिया आहे ऐं उहो मलेरिया जेकॾहिं प्रॉपरली हैंडल नथो थिए अॼुकल्ह त असांजी सिंध में मलेरिया बि रेज़िस्टेंट थी वियो आहे हाणे उनखे मुख़्तलिफ़ जेके स्पेसिफाइड ड्रग्स आहिनि उन्हनि जो इस्तेमालु कयो वञे थो हाणे हिकिड़ियूं वरी आहिनि कम्युनिकेबल डिज़ीज़ माना ॿियूं आहिनि नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ हाणे जेको तव्हां डेथ रेशो ॿुधायो आहे न उहो कम्युनिकेबल खां वधीक नॉन कम्युनिकेबल जंहिंमें डायबिटीज़ अची वई जंहिंजे अंदरि तव्हांखे दिलि जूं बीमारियूं अची वयूं जंहिंजे अंदरि थोल अची वई जंहिंजे अंदरि हेपाटाइटिस इहे वरी अलॻि शयूं आहिनि असां तव्हां हर 5 माण्हू खे आहे हेपाटाइटिस हर 5 माण्हू खे डायबिटीज़ आहे हिते जेकॾहिं असां सेट ते 7 माण्हू वेठा आहियूं त पोइ कंहिं न कंहिंखे त हूंदो कुझु त ॾिसो तव्हां सिहतमंद आहियो पर तव्हां सां गॾु जेको माण्हू वेठो आहे उहो केतिरो सिहतमंद आहे ऐं ख़ाली असां छा था चऊं त सिहत जो हुजणु नेमत आहे पर सिहत जो हुजण खां वधीक जेका नेमत आहे न बीमारी जो न हुजणु नेमत आहे जी बिल्कुलु बिल्कुलु ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजी तर्ज़ ज़िंदगी खे माना लाइफ स्टाइल खे मॉडिफाई करियो था ॾिसो थोल खे घटायो था वज़न खे एतदाल में रखो था रवैयनि खे एतदाल में रखो था खुराक खे एतदाल में रखो था मौसम जे मिज़ाज जे हिसाब सां पंहिंजी ज़िंदगी घारियो था ऐं जेका शइ सुठी आहे उनखे हंडायो था माना इस्तेमालु करियो था यूज़ था करियो त उहा पोइ तव्हांजी जेका ज़िंदगी आहे न उनखे वधाए थी पूरी दुनिया में जीअं मूं अर्ज़ु कयो न त पूरी दुनिया में जेको आहे सो ज़िंदगी जो स्पेन वधे पियो माण्हू पोड़ा वधीक पिया मिलनि असां वटि नौजवान दिलि जे दौर में वञनि पिया 18 सालनि वारा 22 सालनि वारा 30 सालनि ॿियो जेको असां वटि अचे पियो उहो जेको आहे न सो मैटरनल एंड चाइल्ड हेल्थ जेको ॿार ऐं माउ वारो जेको किस्सो आहे उहो हिकिड़ो वॾो अलार्मिंग सिचुएशन आहे उन्हनि असां वटि 80% अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते का बि दाई कोन्हे जेका मेडिकली स्किल्ड हुजे दायूं आहिनि उहे स्किल्ड आहिनि उहे उते माना जेको लोक ॾहाप आहे उनजे हिसाब सां दायूं आहिनि पर एतिरियूं कोन्हे असां वटि रूरल हेल्थ सेंटर आहिनि पर उहे एतिरा परभरा आहिनि एतिरा दूर आहिनि ऐं उनखां पोइ असां वटि बेसिक हेल्थ यूनिट आहिनि उते हींअर असां वटि जेके मुख़्तलिफ़ इदारा कमु कनि पिया जेके सिंध हुकूमत जा पार्टनर आहिनि जेको पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे तहत कमु कनि पिया उन्हनि ते एतिराज़ 100 आहिनि पर उन्हनि कमु सुठो कयो आहे हेल्थ खे खणी पर असां छा पिया करियूं असां ॾिसो हीअ तव्हां महिराण खे त आऊं जॾहिं खां महिराण आयो आहे तॾहिं खां तव्हां सां गॾु आहियां त तव्हां तइलीम हुजे सिहत हुजे समाजी मसइला हुजनि सियासी मसइला हुजनि तव्हां हुनखे उजागर कयो आहे हुनजे लाइ तव्हां तव्हांजी समूरी टीम तव्हांजे डायरेक्टर ही प्रोग्राम हुजे या सिहत जा प्रोग्राम हुजनि किथे बि तव्हां हूंदा आहियो त तव्हां तइलीम ऐं इल्म ऐं उनखां तव्हां जेको आहे पर आऊं हिकिड़ी ॻाल्हि जेका कंदो आहियां हेल्थ एजुकेशन ॿी साइको एजुकेशन साइको एजुकेशन माना नफ़्सियाती तइलीम पर उहा नफ़्सियाती तइलीम खे बीमारियुनि जे बाबति आगाही हुजे उनजे साइड इफेक्ट जे बारे में दवाउनि जे बारे में उनजे तुज़ वज़न जे बारे में खुराक जे बारे में ऐं कंप्लाइंस जी हिकिड़ो लफ़्ज़ आहे असां वटि मेडिकल में जॾहिं असीं कंहिं बि मरीज़ जे पर्चे ते लिखी छॾींदा आहियूं पुअर कंप्लाइंस त जॾहिं उहो मरीज़ ॿिए डॉक्टर ॾांहुं वेंदो आहे त उहो डॉक्टर हुनखे चवंदो आहे त यार तूं त दवा सही खाई कोन थो अॻे डॉक्टर बि इहो लिखी छॾियो त तुंहिंजे अंदरि जेको आहे न सो दवा वक़्त ते खाइण जी जेको आहे न सो पाबंदी कोन्हे ऐं तूं इलाजु पंहिंजे लाइ सीरियस न आहीं ऐं उहा जेका सीरियसनेस आहे
उहा बीमारियुनि खां बचाए सघे थी। सही, उहो जेको बिल्कुलु ठीकु, उहो जेको बहितर तरीक़े सां हिकिड़ो त ॾिसो अॼुकल्ह मुख़्तलिफ़ समाजी वेबसाइट्स आहिनि, मुख़्तलिफ़ किताब आहिनि, मुख़्तलिफ़ तइलीम जा। जीअं तव्हां लास्ट टाइम चयो न, मूंखे यादि आहे त जेको पढ़ियल लिखियल असां वटि अचे थो न पेशेंट, उहो अञा वधीक चैलेंजिंग हूंदो आहे, छो त उहो हुतां ॾिसी अचे थो त पोइ हुनजा क्वेश्चन्स बि उन तरीक़े सां हूंदा पर आहिनि। उहो वरी मिसगाइडेड बि हूंदो आहे। हा बिल्कुलु, उहो वरी ऑथेंटिकेटेड उन वटि इंफॉर्मेशन घटि इंफॉर्मेशन कोन हूंदी हूंदी आहे, आहे। पोइ हू जेको आहे न सो टाइम ज़ाया कंदो आहे। ठीकु आहे, तव्हां को किताबु पढ़ी अचो त आउं लिखां पियो हिकिड़ो किताबु 80-90 सुफ़ा लिखी छॾिया अथमि, सही, सही, नफ़्सियाती माशाल्लाह। वारदातूं, नफ़्सियाती बीमारियुनि, उन्हनि जे इलाज ऐं उन्हनि जे समूरनि ज़बरदस्त, ॻाल्हियुनि ते ज़बरदस्त। इनशाला नेक्स्ट प्रोग्राम ताईं या उनखां नेक्स्ट प्रोग्राम ताईं तव्हांजे इंशाल्लाह। हथनि में हूंदो हा, हा, ऐं बिल्कुलु। आवाम जे हथनि में हूंदो। बिल्कुलु। त चवण जो जेको मेन मक़सदु इहो आहे त तव्हांखे असांखे सिहत जा जेके बुनियादी उसूल आहिनि उन्हनि खे अपनाइणो पवंदो। बिल्कुलु। असां उजरा कपिड़ा पायूं था पर असां उन्हनि जे मौसम जो ख़्यालु नथा रखूं। त ही पॉलीमर वारो कपिड़ो आहे, ही कॉटन वारो कपिड़ो आहे ऐं ही सीज़न कहिड़ी जो कपिड़ो आहे। पोइ असांखे जेकॾहिं उहो रंग पसंदि अची थो वञे, असां गर्मी में पगर में शल हुजूं पोइ बि पाए हलूं था, उहो असांजे अंदरि वरी जेको आहे न सो इलेक्ट्रोलाइट्स खे इम्बेलेंस कंदो, जेके असांजे अंदरि जेके सोडियम आहे, क्लोराइड आहे या ॿिया। त ईअं ई जीअं असांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हिकिड़ो रोड मैप ठाहिणो पवंदो। बिल्कुलु। आउं हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त आउं पंहिंजे डॉक्टर दोस्तनि सां बि मुखातिब आहियां त तव्हां मरीज़नि खे एजुकेट करियो। बिल्कुलु बिल्कुलु। मरीज़नि खे हिकिड़ो त डायग्नोसिस लिखो, उते तव्हां जेको बि लिखो था उनखे तव्हां वर्किंग डायग्नोसिस जो नालो ॾेई छॾियो, प्रोविनल डायग्नोसिस जो नालो ॾेई छॾियो, त जेकॾहिं पढ़ियल लिखियल मरीज़ हूंदो पाण वञी पढ़ंदो, जेकॾहिं पढ़ियल लिखियल मरीज़ न हूंदो तव्हां खां पुछंदो, पोइ तव्हां उनजी एजुकेशन ॾियो उनखे, साइड इफेक्ट ज़रूरु ॿुधायो। बिल्कुलु। असां वटि त वरी ख़बर अथव हिकिड़ो अलमियो आहे त मूंखे त चवंदा आहिनि त डॉक्टर ही निंड जूं दवा ॾेई सुम्हारे छॾींदो। भई निंड जूं दवाऊं ॾेई सुम्हारे कोन थो, मुंहिंजे लाइ मशहूरु आहे त बाबा हीअ त निंड जी दवाऊं ॾेई सुम्हारे, बाबा ईअं न आहे। हिकिड़ो माण्हू कंहिं नफ़्सियाती बीमारी जे करे 4 ॾींहं सुतो कोन्हे, उनखे जेकॾहिं हिते जेको हुजूम ॻाल्हियुनि जो आहे, हिते जेको हिकिड़ो इंतशार आहे, हिते जेको सुकून न आहे, हिते जेका बेतरतीबी आहे, उहा जॾहिं उनजी घटिजे थी पोइ थोरो दवा जे करे, थोरो उन सुकून जे करे, थोरो उनजी जेका कर्ज़ खयल निंड आहे जेका उन कई कोन्हे उहो व्याज सूदी वसूल करे थो, पोइ वरी इल्ज़ाम मूं जहिड़नि डॉक्टरनि ते अचे थो त बाबा हे त रुॻो निंड जूं दवाऊं, उनजे लाइ करे हाणे पर्चे ते लिखंदो आहियां दवा जे करे निंड घणी ईंदी, दवा जे करे जेका सुस्ती थींदी, दवा जे करे पाणी घणो पीआरियो। डॉक्टर साहब, तव्हां घणे तादाद में पंहिंजे पेशेंट्स खे इन तरह फेस कंदा आहियो त हू दवाऊं प्रॉपर न खाईंदा आहिनि, तव्हांखे अची ॿुधाईंदा त हूंदा त ठीकु आहे, तव्हां जीअं चयो आहे असां उन तरीक़े सां मेडिसन वठूं पिया, पर तव्हां वरी उन्हनि जी तबियत ॾिसी करे सम्झी वेंदा हूंदव त हीअ दवाऊं उन तरीक़े सां न पिया वठनि। ॾिसो, बुनियादी तौर ते हिकिड़े जीअं तव्हां एंकर पर्सन आहियो, तव्हांखे प्रोग्राम हलाइणो आहे, तव्हांखे हुनजे सभिनि लवाज़मात जी ख़बर आहे, इंट्रो कीअं ॾिबो, एग्ज़िट कीअं कबो प्रोग्राम मां, ऐं किथे कट कबो, किथे डायरेक्टर जी ॿुधबी, किथे जेको आहे महिमान जी ॿुधबी, किथे पंहिंजी ॿुधाइबी, तीअं असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त मरीज़ अचे थो, उन जूं अलामतूं लिखियलु हूंदियूं आहिनि पासे ते, न त असां वरी उन अलामतुनि खे चवंदा आहियूं बाबा कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि में सुठाई थी आहे, कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि में बहितरी आई आहे, कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि, पोइ असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त हिन दवा केतिरी खाधी आहे, पोइ उन मां असांखे सॼी ख़बर पवंदी आहे, पोइ असां पंहिंजा हिकिड़ा स्टैंडर्ड सेट कंदा आहियूं त हाणे हिनखे दवा अहिड़े नमूने ॾियूं जेकॾहिं सॼी गोरी नथो खाए, अधु थो खाए त उहो ड्यू जेको इफेक्ट आहे, माना जेको असांजो घुर्जाऊ असरु आहे उहो असांखे मिली पवे, त घटि में घटि। हाणे ॾिसो न, जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो, पढ़ियल लिखियल जेको मरीज़ अचे थो। डॉक्टर साहब, पहिरीं लाइव कॉलर आहिनि, मे बी हुननि जो कोई क्वेश्चन हुजे। हेलो, अस्सलाम वालेकुम। अदे आउं नूर अली चा ॻाल्हायां, शाहपुर चा कर। जी अदा, तव्हांखे भली कार चऊं था, कीअं आहियो? ख़ुशि लॻा पिया आहियो? महिरबानी, फर्स्ट क्लास हलंदा। तव्हांजो डेली प्रोग्राम असां ॾिसंदा आहियूं, ॾाढा सुठा सुठा महिमान घुराया। अॼु डॉक्टर साहब खे तव्हां घुरायो, ॾाढो बहितरीन सुहिणियूं प्यारियूं भलियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। डॉक्टर साहब खे असां तव्हांजे प्रोग्राम में वेलकम बि कयूं था। जी जी, थैंक यू सो मच। महिरबानी अदा साईं। हा डॉक्टर साहब, तव्हां खां माने सवाल, तव्हां टोटल इहे ॻाल्हियूं करे मां सभु ॿुधियूं। डिप्रेशन जेको आहे सो भले माण्हू केतिरो बि करे, पर उन मसइले जो हल कुझु कोन थो थिए। ऐं उन जो माना तव्हांखे माना ख़ुदि जेको मां ॻाल्हायां थो, मां इहे इन मसइलनि मां गुज़रियो आहियां। भले छा बि सोचियो, केतिरो बि डिप्रेशन कयो, पर मसइले जो हल कुझु कोन थो थिए। बाक़ी हीअ आहे त माण्हू थोरो बीमार थी थो पए, या माण्हू बुर्दबारी सिखे, सहप सिखे, पंहिंजे पाण खे गुस्सो खे पी वञे। बाक़ी हाणे डिप्रेशन करण सां मसइलो हल कोन थींदो आहे। बाक़ी माण्हू करे ज़रूरु थो, छा जेको माण्हू जी ज़िंदगी जो इहो तरीक़ेकार माण्हू खे ईंदो आहे, डिप्रेशन थींदो आहे।
तकलीफ़ में। ठीकु आहे थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। मूंखे हिकिड़ो तव्हां मिंट हिननि जो कोई क्वेश्चन आहे, हिननि जी राय आहे? वेल असां वधीक डिस्कस कयूं था पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। प्रोग्राम जो फर्स्ट ब्रेक आहे, तव्हां ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था। मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। नूर मोहम्मद चांग शाहपुर चाकर खां उन्हनि प्रोग्राम में कॉल कई, प्रोग्राम में शामिल थिया ऐं उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजो राय हुयो। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? चांग साहब खे आउं वेलकम थो कयां ऐं भली कार थो चवां। चांग साहब जो त डिप्रेशन ॾिसो बेसिकली तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायां, तव्हां इलाजु कयो पिया, इलाजु हाणे डिप्रेशन वरी हुनजा क़िस्म, उन जूं अलामतूं, उन जा सबब, वरी सबब बायोलॉजिकल, साइकोलॉजिकल, सोशल। तव्हां मां टिन्हनि मां को हिकिड़ो सबब रहिजी वियो जंहिंखे तव्हां एड्रेस न कयो, जंहिंजो तव्हां इलाजु न कयो, त वरी जेको आहे न सो डिप्रेशन उथले थो। उनखे असां रिलैप्स चवंदा आहियूं, उथलणु, माना ॿीहर उथलणु। ऐं डिप्रेशन आया, तव्हांजो डिप्रेशन वक़्त ते दवा खाधी, वक़्त ते नफ़्सियाती इलाज जे तरीक़नि जे अंदरां गुज़रियो, वक़्त ते तव्हां समाजी सहकार या सपोर्ट सिस्टम में वियो। ऐं इहे जेके हिकिड़ो कोन्हे, ॾिसो जीअं ॿार जी परवरिश थींदी आहे, उनखे उस खां बि बचाइणो आहे, सर्दी खां बचाइणो आहे, मौसम खां बचाइणो आहे, मच्छर खां बचाइणो आहे, ज़ुकाम खां बचाइणो आहे, नज़ले खां बचाइणो आहे। ईअं उनजे माहौल खां वठी दवा, वजूद ऐं ख़्याल, सोच, वीचार, एहसास ऐं उन सां जेके सहकार आहिनि, उन्हनि समूरनि शयुनि खे आया। पोइ वरी जेका दवा आहे उनजो वज़न केतिरो ॾिनो वियो आहे, आया उहो वज़न जेतिरो वधाए हिकिड़े मख़सूस वक़्त ते उनखे वरी घटाए, उनखे ॿाहिरि कढे ऐं बीमारी खे रिमिशन ईअं की न मुकमल ख़ात्मे ताईं आंदो वियो आहे, त जीअं उनजो ॿियो एपिसोड या दौरो न थिए। पोइ छा थो थिए, दरवाज़े ते दस्तक थिए थी, ठुका थिए थो, दरवाज़े नॉक थी थिए, ईअं ई बीमारी वरी नॉक करे थी। वरी टे अवामिल आहिनि, समाजी, नफ़्सियाती ऐं जेको आहे न सो हयातियाती, तिबी। माना उनखे डिप्रेशन वरी अची वेंदो, माना उनखे असां रिलैप्स जेको चयो, वरी उथलणु बीमारी जो। उनजे पोयां वरी उहे जेके बीमारी जा सबब उन्हनि मां को हिकिड़ो थींदो, वरी को रुसी वियो, कंहिं दड़को ॾेई छॾियो, किथे नुक़सानु थी वियो। लॉस, लेक एंड लेस, लॉस, लेक एंड लेस, माना का शइ वई, का शइ फुरिजी वई, का शइ ख़तमु थी वई, का शइ विञाइजी वई, का को अहिड़ो ॾुखु रसियो, को इज़ार रसियो। हाणे इहो छा आहे त इहे वजूदी वारदातूं आहिनि, इहे नफ़्सियाती वारदातूं आहिनि। इन्हनि जा जेके अवामिल आहिनि, जेके इन्हनि जा मुहरक आहिनि, उहे समाज जे अंदरि मौजूदु आहिनि, उहे असांजे आस पास जे अंदरि मौजूदु आहिनि, बिल्कुलु उहे असां में मौजूदु आहिनि। उहे असांजा रवैया, असांजा किरदार, असांजूं किरतूं, असांजो सिस्टम जंहिं अंदरि ऐं उन असांजो तर्ज़, जंहिं अॼु जेको मुंहिंजो सभिनि खां वधीक जेको ज़ोर आहे न उहो तर्ज़ ज़िंदगी ते आहे, लाइफ स्टाइल ते आहे। तव्हांजो वेट छो नथो वधे, मुंहिंजो वधे थो। ॿिए छोकिरे जो वेट छो नथो वधे असांजे समाज में, छो त तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जा सही। मूंखे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त चवंदो आहे त जंहिं ॾींहुं तव्हां पंहिंजो पाण सां प्यारु करणु शुरू कयो न, उन ॾींहुं तव्हां जेको आहे न सो सिहतमंद बि थी वेंदो, अमीर बि थी वेंदो। हाणे अमीरी आउं चवंदो आहियां त जेको सुकून आहे, अॼु मूं पंहिंजे हुन ते लॻायो आहे, त जेको अॼु मूं पंहिंजे वॉल ते लॻायो आहे, त जेका दुनिया जी सभिनि खां वॾी दौलत आहे न, उहा आहे दिलि जो सुकून। बेशक उन्हनि ते मूंखे खोड़ सारनि दोस्तनि उनखे ॾिठो आहे, तव्हां बि ॾिठो हूंदो लाज़मी मुंहिंजी वॉल ते। त चवण जो जेको मेन मक़सदु आहे त तर्ज़ ज़िंदगी सां ज़िंदगी जो मुदो वधाए सघो था, तर्ज़ ज़िंदगी था कारकर्दगी वधाए सघो था, तर्ज़ ज़िंदगी सां पंहिंजनि ऐं पंहिंजनि प्यारनि जी ज़िंदगीअ खे अञा डिघो करे सघो था। उहो डिघो कीअं थींदो त सूरनि जो हिकिड़ो मिंट तवील हूंदो आहे ऐं ख़ुशियुनि जा कलाक लम्हनि में गुज़री वेंदा आहिनि। ईअं ई आहे, बिल्कुलु। तव्हांखे अहिड़ी ख़ुशियुनि वारो प्रोग्राम आहे न, छो त मूंखे वणंदो आहे ॻाल्हाइणु, ऐं वरी वातोड़ो घणो आहियां, ॻाल्हाइणु वणंदो आहे। हीअ 2 कलाक जो प्रोग्राम मूंखे ख़बर ई न पवंदी आहे, ॻाल्हाइण जी जेका बुख हूंदी आहे उहा पूरी न थींदी आहे। पियो डायरेक्टर खे मिनथू कंदे त शाम ताईं वेठा हुजूं ऐं इहे ॻाल्हायूं पिया, माण्हुनि सां मुखातिब थियूं, उहे जेके असांजा माण्हू आहिनि, जेके असां सभिनि जा पंहिंजा आहिनि,
जेके प्यार ऐं पाबो सां चांग साहिब जहिड़ा दोस्त ॿुधनि पिया ऐं लखे किरोड़े माण्हू ॿुधनि पिया सॼी दुनिया में जिते जिते महिराण जो ही ट्रांसमिशन वञे पियो पोइ वरी फेसबुक जे थ्रू या मुख़्तलिफ़ चैनल्स जे थ्रू यूट्यूब जे थ्रू जिते जिते वञे पियो उहे माण्हू सभु असांखे ॿुधनि पिया ऐं हीअ हिकिड़ी तारीख़ पई जुड़े सदियुनि ताईं इहे प्रोग्राम इन्हनि समाजी वेबसाइटनि ते ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पिया हूंदा असां कोन हूंदासीं असां खां पोइ ॿिया ईंदा पर इहे असांजो हिकिड़ो रिकॉर्ड आहे त उहो सॼी ज़िंदगी पियो हूंदो इहे जेकी साइंस तरक़ी कई आहे त इहा असांखे जावदा करे पई ता हयात करे पई ऐं हीअ जेके तव्हांजा जेके आहिनि सो लम्हा असांजा लम्हा या डायरेक्टर जी महिनत या इदारे जी महिनत इहे समूरियूं शयूं सदियुनि ताईं हलंदियूं हा बिल्कुलु उहा रिकॉर्डिंग में सभु शयूं अची वञनि पियूं अच्छा डॉक्टर साहिबु असांजे हिन मुआशरे में नशो ॾींहों ॾींहुं वधंदो वञे पियो ऐं नौजवान सिर्फ़ु छोकिरा न पर छोकिरियूं बि हिन नशे जे वारे चढ़ंदा अॼु जो ॿियो गोल्डन सवाल ऐं अॼु तव्हां डायरेक्टेड आहियो सिर्फ़ु माना जेको आहे न सो VIP तरीक़े सां होमवर्क करे आया आहियो नशो असांजे समाज खे एॾो ई जीअं खाए पियो खोखलो करे पियो नशो तव्हांखे ख़बर छा थो करे नशो हीअं चौखंबो असांखे नुक़सानु ॾिए पियो कुटुंबी लिहाज़ खां ख़ानदान जे लिहाज़ खां पाड़े पत जे लिहाज़ खां अख़लाक़ी लिहाज़ खां इक़्तिसादी लिहाज़ खां सिहत जे लिहाज़ खां ऐं जेको आहे न सो नामाचारे जे लिहाज़ खां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॾिए पियो उनखां पोइ जेको ख़तरनाक तरीन कमु पियो थिए उहो थिए पियो असांजी कारकरदगी जेका आहे उनजो फ़ुक़दान सही माना जेकॾहिं हिकिड़ो माण्हू नशो करे थो त ॿ उनखे संभालण में था लॻी वञनि उन जे करे जेके इक़्तिसादी डेंट पवनि था जेके नुक़सान थियनि था जेके हाञा था थियनि उहे वरी संभालण लाइ वरी असांखे छो त जेको टीनेज या जेको असांजो नौजवान नशो करे थो न उन नौजवान खे क़ौम ऐं मुल्क जूं वाॻूं संभालणियूं आहिनि बिल्कुलु ऐं उहो ई नौजवान जेकॾहिं पी करे धुत लॻो पियो हुजे ऐं पियो हवालूं करे ऐं पियो जेको आहे न सो अजीब तरीक़े सां रवैया अख़्तियार करे चोरियूं करे मुख़्तलिफ़ समाजी बुराइयुनि जो शिकार थिए मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थिए उन सां जेके आहिनि सो माना मुख़्तलिफ़ क़िस्म जा नुक़सान थियनि था हेल्थ सिस्टम जे मथां बोझ वधे थो बिल्कुलु घर ऐं घर जी जेको इक़्तिसादी सिस्टम उन जे मथां बोझ वधे थो ऐं उनजो डायरेक्ट इम्पैक्ट जेको आहे सो मुल्क ऐं क़ौम जे ख़ज़ाने ते पवे थो नो डाउट छो त हिकिड़े माण्हू खे मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां 4 कैमरामैन कमु कनि पिया ऐं हिकिड़ो कैमरामैन नथो अचे त उन ॿिया 2 कैमरामैन जेके हूंदा उनजे मथां कम जो बोझ वधंदो ऐं उन्हनि जे अंदरि पोइ वरी जेको आहे न सो फटीक थींदी वर्क एग्ज़ॉशन थींदो वरी उन्हनि जे अंदरि डिप्रेशन नवां पैदा थींदा वरी जेके आहिनि हिक ॿिए सां लाॻापियल आहिनि इंटरमिंगल आहिनि इंटर रिलेटेड आहिनि हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि असां चवंदा आहियूं त फ़र्दनि ते त ॻाल्हायो पर ख़ुदा जे वास्ते फ़र्दनि सां जुड़ियल उन्हनि जा जेके इज्तमाही नुक़सान आहिनि मुआशरती नुक़सान इक़्तिसादी नुक़सान उन त नशो स्कूलनि में असां छा था करियूं ऐं तव्हांखे चंद शयूं ॿुधाए छॾियूं त जेकॾहिं तव्हांजो ॿारु पंहिंजी रुटीन खां हटी थो वञे तव्हांजो भाउ हुजे तव्हांजो घरवारो हुजे तव्हांजो पीउ हुजे तव्हांजो पुटु हुजे तव्हांजो मिटु माइटु हुजे या तव्हांजो पाड़े वारो हुजे अखियूं ॻाढ़ियूं अथसि शर्मिंदगी जो अहसासु अथसि लिके थो चोरी करे थो कूड़ ॻाल्हाए थो ऐं गदिलो रहे थो कुंड वठे थो पंहिंजो पाण खे समाजी सरगर्मियुनि खां परे करे थो छॾे स्कूल हुजे कॉलेज हुजे नौकिरी हुजे उतां खां गैरहाज़िर रहे थो ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ झेड़नि झटनि में मुख़्तलिफ़ बदतमीज़ियुनि में मुख़्तलिफ़ माना जेको आहे न ओगड़नि उन जे अंदरि अचनि ख़सलतूं उन जूं ख़राबु नज़र अचनि या उहो उन जे अंदरि कंहिं शइ जी जीअं घणे तमाक जे इस्तेमालु करण जे करे उनजे अंदरि बदबू अचे थी त इहे कार्डिनल फीचर आहिनि त उहो ॿारु कंहिं न कंहिं नशे में आहे मिसाल जे तौरु हिकिड़ो प्यारो ॿारु आहे गुलाब जे गुल जहिड़ो 22 साल उमिरि आहे 24 साल उमिरि आहे यंग आहे तव्हां उन ते घणो ध्यानु धरियो डॉक्टर साहिबु मां हिते ज़रूरु पुछणु चाहींदमि त नशे जा केतिरा क़िस्म आहिनि ही आइस जेको ॿुधायो वेंदो आहे ऐं ॿियो बि हिकिड़ो मां क्वेश्चन ज़रूरु करणु चाहींदमि त इहा वबा किथां खां असांजे हिन समाज में अची जेको आहे सो फैलिजी वई आहे नौजवाननि खे हुन पकिड़े वरितो आहे नंढी उमिरि जे ॿारनि खे हुन पकिड़े वरितो आहे ऐं पूरो जो पूरो असरु जीअं तव्हां पाण ई पंहिंजी ज़ुबानी चओ पिया त पोइ वरी इकोनॉमिकली बि असांखे जेको आहे न इहो बार सहणो पवे थो ॾिसो इन जूं पाड़ूं त सदियुनि खां आहिनि जी डॉक्टर साहिबु आंसर तव्हांजो ज़रूरु वठंदासीं पर लाइव कॉलर आहिनि हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी तव्हांखे भलीकार चऊं था किथां खां ॻाल्हायो पिया पंहिंजो नालो ॿुधाइजो अदी सिकंदर अली मार ॾेकीअ खां भेण जी अदा सिकंदर खे प्रोग्राम में वेलकम चऊं था छा चवणु चाहींदा हुआ
ॾाढी वॾी ख़ुशी थी त जो डॉक्टर साहब जी टाइम ॾेई करे असांखे पंहिंजे तजुर्बात मां मुफ़ीद मशवरा ॾिए पियो। जी पर जेकॾहिं जेको अॼुकल्ह असांजे इलाइक़े ॾहिकीअ या ज़िले घोटकीअ में हीअ पाणी जो वॾो इशू आहे, छो जो हिन में सी बी सभु बीमारियूं अची शामिलु थियूं आहिनि, कंपनियुनि जो ख़राबु पाणी वञे पियो जर में। इन खां बचाव लाइ असांखे कहिड़ा हिफ़ाज़ती नमूना वठणा पवंदा? जी थैंक यू सो मच। तव्हांजो सवाल प्रोग्राम में शामिल थी वियो। तव्हांजी महिरबानी। प्रोग्राम में तव्हां शरीक थिया। डॉक्टर साहब खां ज़रूरु हिन जो बि जवाबु वठंदासीं। जी डॉक्टर साहब पहिरीं हिननि खे आंसर ॾिजे। हाणे उहो जेको लफ़्ज़ तोखे सवेर मूंखे न TDS चवंदा आहिनि, पाणी जो TDS चवंदा आहिनि। त उहो TDS जेको आहे न, सो साईं जेका ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ कमियुनि जा जेके आलूदा पाणी या जेको आहे सिहत जे ख़िलाफ़ु जेके गदिला पाणी आहिनि उहे जेके स्ट्रीम में अचनि पिया, त उन्हनि जे करे हेपेटाइटिस C हेपेटाइटिस B इहे अचनि पियूं। त इहे इन जे लाइ जेको आहे न सो होलिस्टिक अप्रोच खपे थी, माना अहिड़ी हिकमत अमली खपे थी जंहिंमें सिहत जो सिस्टम, जंहिंमें रेवेन्यू जो सिस्टम, जंहिंमें एजुकेशन जो सिस्टम, जंहिंजे अंदरि पब्लिक हेल्थ ऐं इहे समूरा एक्सपर्ट्स गॾिजी करे इन शइ जो हल कढनि। ऐं हिकिड़ी होलिस्टिक जो मक़सदु आहे त हिकिड़ो माना तमामु वॾी लेवल ते हिकिड़ी अहिड़ी अप्रोच जंहिंसां जेको आहे इन पाणी खे गदिलाइण खां बचायो वञे। ॿियो इहो त जेको पाणी आहे उहो तव्हां उॿारे पियो, ऐं उनखां पोइ जेको पाणी आहे उन जे अंदरि इहो जेको TDS वारो सिस्टम आहे इहो इन जी का माप तौर थिए, उनजो कथ लॻारायो, किथां लेबॉरेटरी टेस्ट करायो। अॼुकल्ह ज़िले लेवल ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लेबॉरेटरियूं आहिनि, फ्री में आहिनि गवर्नमेंट जी तरफ़ां पाणी जी चकास वारियूं लेबॉरेटरियूं, उन्हनि मां करायो। ॾिसो जेको तव्हां पाणी इस्तेमालु कयो था त उहो आया सिहत जे लाइ आहे। उनखां पोइ जेको जर जो पाणी तव्हां इस्तेमालु था करियो, बज़ाहिर उहो तव्हांखे अछो उजरो लॻे थो, पर उन जे अंदरि जेके कीमियाई मादा आहिनि या जेके मुज़र मादा आहिनि उन्हनि जी तइदाद ऐं उहो TDS छा आहे उन जी बि माप तौर करायो, ऐं उन सां तव्हां इन्हनि शयुनि खां बची सघो था। सही। लाइव कॉलर आहिनि अगेन। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी तव्हांखे भली कार चऊं था। मां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? नालो मुंहिंजो मोहम्मद हाशिम आहे, मां सखर खां थो ॻाल्हायां। जी अदा छा चवणु चाहींदव? मां पंहिंजे पुट जे बारे में डॉक्टर साहब सां ॻाल्हाईंदुमि, पर मां वियुमि पर मुलाक़ात न थी डॉक्टर साहब सां। जी जी डॉक्टर साहब मौजूद आहिनि, तव्हां डॉक्टर साहब सां ॻाल्हाए सघो था। हा जी अदा तव्हां सवाल करियो। सवाल जो पुटु आहे मुंहिंजो छोकिरो, हिकिड़ो थो नशो ॾाढो थो करे, सही कोन थी सघियो आहे, ॾाढी कोशिशि कई आहे। त उनजी उमिरि केतिरी आहे? डॉक्टर साहब खां 25-26 साल उमिरि अथसि। ठीकु आहे सर, कुझु पुछणो आहे तव्हांखे? साईं कहिड़ो नशो कनि था, जेकॾहिं तव्हां ॿुधाईंदो त रहनुमाई कंदो। साईं नशो त हर क़िस्म जो कयो अथई। मां ॾाढो ॿ दफ़ा तव्हां सां आयो, मुंहिंजे मिलण लाइ, पर टाइम मूंखे न मिली सघियो, मां मोटी आयुमि। शाहनवाज़ दल साहब ॻाल्हायो था न? जी 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 बिल्कुलु डॉक्टर शाहनवाज़ दल पियो ॻाल्हायां। तव्हांजो नालो आहे मशवरो, मां अॼु ॾिठुमि TV ते तव्हां आयो डायरेक्ट। जी 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 मूंखे हुकम करियो, तव्हांजो ख़ादिम आहियां, तव्हां मूंखे हुकम करियो। छोकिरा नशो कनि था, पोइ कॾहिं तव्हां मां विज़िट करायां तव्हां? हा भले तव्हां विज़िट करायो, ऐं तव्हांखे कुझु अर्ज़ु करे वञा त उनजो माहौल चेंज करियो, ऐं उन ते थोरी जेका आहे न सो अख़लाक़ी सख़्ती करे उनखे जेको आहे न सो मोबाइल फ़ोन या ॿियनि जेके राब्ते वारियूं शयूं आहिनि उन्हनि खां परे रखो, ऐं उन ॿार खे तोड़ खां बचायो। तव्हां सुभाणे परीं अरीं जॾहिं अची सघो था तव्हां अचो, ऐं हूंदो आहियां हिते हैदराबाद में ई, ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ ओके थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। सो जी डॉक्टर साहब मां चाहींदसि बिल्कुलु तव्हां प्रॉपर हिननि खे आंसर ॾियो। हा त हाशिम साहब, तव्हां जेके नशे जा मुहरक आहिनि उन्हनि ते बि कमु थियणु खपे। नशो छो करे थो उन ते बि कमु थियणु खपे। सख़्ती अख़लाक जे दायरे में करियो, ऐं उनखे उन ते तनक़ीद न करियो, उनखे नशे वारो माण्हू न चओ, मवाली ऐं तूं बेकार ऐं अहिड़ियूं तनक़ीदी ऐं उन मथां जेको आहे सो शाउट न करियो, तेज़ लहजे में गुथा लफ़्ज़ न ॻाल्हायो, उन ते इल्ज़ाम न हणो त जीअं उहो पछता में अची वरी वापसि जेको आहे सो नशे तरफ़ ईंदो। त कुझु रहनुमा उसूल हूंदा आहिनि त जॾहिं को माण्हू उनजे अंदरि जेको आहे न सो उहा उञ पैदा करियो, उहा जेको आहे सो तशंगी पैदा करियो त उहो नशो छॾे। उनखे मिट माइटी भाउ भेण ॿिनि रिश्तनि जो तक़ज़ुस यादि ॾियाराए, ऐं उनजी इज़तनि ऐं एतिरामनि खे यादि ॾियाराए। उनखे चओ त बाबा तोखे नशो छॾिणो आहे, समाज में तुंहिंजी इज़त कोन्ह थींदी, असांजी इज़त जे मथां बि जेको आहे न सो इहो दाग़ नसूर थियो। पर उन स्टेगमा नाहे लॻाइणो, जेको चिथर न करणी उन ते, चिथर बिल्कुलु नाहे करणी, उनखे तानू नाहे ॾियणो, उन मथां तेज़ लहजे में शाउट नाहे करणो। सही थोरो प्यार ऐं एतिराम सां उनखे इलाज करायो,
ऐं अचनि इलाज हैदराबाद में मां हूंदो आहियां, साईं जिन खे ख़बर आहे मूंखे थी सुञाणनि था, जी जी ऐं अलाह कंदो थी वेंदो, पर हुनजो वक़्तु हिकिड़ो मुक़ररु आहे, हिकिड़ो तरीक़ो आहे, ऐं हिकिड़ो उन में माइट असां हिकिड़ो टिकुंडो ठाहींदा आहियूं जंहिंमें मरीज़, डॉक्टर ऐं फैमिली, ख़ानदान सही उहे गॾिजी असां जेकॾहिं कमु कंदा आहियूं त पोइ माण्हू जेको लफ़्ज़ वरी उथलणु आहे, रिलैप्स, उहो न थींदो आहे। पर जेकॾहिं टिन्हनि मां को हिकिड़ो टिकुंडो टुटी पवंदो आहे, हिकिड़ी दीवार टुटी पवंदी आहे, त पोइ ॿार वरी नशो कंदा आहिनि। WHO चवे थी त रिलैप्सिंग डिसऑर्डर आहे ॿीहर उथली अचण जो, छो त हिन जे अंदरि दिमाग़ जे अंदरि जेके असांजा रिवार्ड सिस्टम आहे, जेके इनाम वारो सिस्टम चइबो आहे, उन जे अंदरि इन जी तस्कीन न थींदी, ऐं हुनखे को समाजी धचको लॻो ऐं को इक़्तिसादी धचको लॻो या को रवैयनि जो धचको लॻो या को जिस्मानी लॻो, त वरी उहे ॿार वापसि नशे ॾांहुं वञनि था। पर ईअं बि न आहे, काफ़ी सारा ॿार नशे खां बची वञनि था, हिकिड़ी सिहतमंद ज़िंदगी गुज़ारीनि था। पर समाज खे, वालिदेन खे, डॉक्टरनि खे, असांखे, तव्हांखे, सभिनि खे गॾियल अप्रोच करे इन नशे जे ख़िलाफ़ जात करणी। अॼुकल्ह आइस जाम आहे, अॼुकल्ह त हिकिड़ो ॿियो ज़ोंबी नशो अची वियो, मशरूम अची वियूं। जी जी इहे ई मां क़िस्म पुछणु चाहियां पई, नशो किथां आयो, कीअं असांजे समाज में ॾिसो, हाणे इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो बहस आहे त जीअं चाइना खे आफ़ीम जो मुल्क ठाहियो पोर्चुगीज़, फ्रेंच माण्हुनि, जी जी ईअं इहो उहो जेको आहे न सदियूं पुराणी ॻाल्हि हुई त जीअं उन्हनि जेको आलमी साम्राज आहे उहो छा थो करे त क़ौमुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अपाहज करे थो, कंहिंखे मज़हबी तौरु जड़नि में विझे थो, कंहिंखे फ़िरक़नि में विझे थो, कंहिंखे नस्लनि में विझे थो, कंहिंखे मज़हबनि में विझे थो, कंहिंखे नशनि में विझे थो, कंहिं न कंहिं तरीक़े सां समाजी तौर ते माण्हुनि खे अपाहज कयो थो वञे। छो त हीअ कॉर्पोरेट दुनिया आहे, इन में उपत ऐं खपत जो सिलसिलो आहे, त असीं उपत जेकी करियूं ओतिरी खपत बि थिए, वधीक थिए, ऐं मुनाफ़े जो या जेको आहे न सो फ़ाइदे वारी दुनिया जो आहे सिलसिलो, त इन जे अंदरि छा थो थिए त कॉर्पोरेट बेरहम हूंदो आहे, इंडस्ट्रियलिस्ट बेरहम हूंदो आहे, उहो चवंदो जेतिरी शइ ठाहियां थो उनखां मुंहिंजी ॿीण ते खपे, उनजी डिमांड वधे, त उहो मुख़्तलिफ़ हीलनि वसीलनि सां, उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि खे सबोताज करे थो, माण्हुनि खे अपाहज करे थो। त हीअ बि उनजी हिकिड़ी कड़ी आहे, असांखे कंहिं न कंहिं तरीक़े सां ज़हनी तौर ते, जिस्मानी तौर ते, इक़्तिसादी तौर ते, समाजी तौर ते महफ़ूज़ कयो थो वञे। बचाव उन्हनि ते अॼु जे प्रोग्राम में ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। नशे में नौजवानी कीअं फासी वञे थो, छा वजूहात आहिनि, कहिड़ा सबब आहिनि, ऐं उन खां पोइ बचण जा कहिड़ा रस्ता आहिनि, कहिड़ा हल आहिनि, असांखे कहिड़ा सोल्यूशन्स मिलनि था, इन बाबति ॻाल्हाईंदासीं। पर लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल करियूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधाइजो ऐं किथां खां ॻाल्हायो पिया इहो बि ॿुधाइजो। गुलाम हुसैन शाह, सैरिश नगर कासमाबाद में ॻाल्हायां, श्री मुलाकात प्यार जा। जी जी भली कार चऊं था। सुबह मेहरान प्रोग्राम में छा चवणु चाहींदव? मेहरान प्रोग्राम में डॉक्टर साहब खे अलाह साईं ख़ुशि रखे, तमामु खुली दिलि सां अहिड़ियूं तमामु घटि जेके ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि से ॿुधण आहियूं, ॾाढो ख़ुशी थी, महिरबानी, अलाह ख़ुशि रखे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। जी आमीन। जी डॉक्टर साहब। साईं जी महिरबानी, साईं तमामु दुआऊं ॾिनियूं। त नशे खां बचाव जेको आहे न उहो इहो आहे त असांखे जेके मूं तव्हांखे अर्ली वार्निंग्स आहिनि, शुरूआती चितावारियूं या एहतियात वारियूं जेके ॻाल्हियूं ॿुधायूं, जेके प्रोग्राम में हली चुकियूं आहिनि, उन्हनि जे मथां अमल करिणो आहे। ॿियो जेको आहे न सो ॿारनि ते पंहिंजी हिकिड़ी नज़रदारी करणी आहे। सही। अॻे छा थींदो हो त असां जिस्मानी कसरतूं, वर्ज़िशूं घणियूं कंदा हुआसीं, हाणे जेतिरी साइंस तरक़ी कई आहे असांखे स्क्रीन जो ग़ुलाम करे छॾियो आहे। तव्हांखे ॿुधी हिकिड़ो तजब थींदो त असांजे दिमाग़ जे अंदरि हिकिड़ो डोपामीन आहे, उहो हिकिड़ो न्यूरो केमिकल आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं, उहो तव्हांजे अंदरि ख़ुशी ॾींदो आहे, हैप्पी हार्मोन्स में आहे। ऐं सेरोटोनिन आहे, एड्रेनलिन आहे, नारएड्रेनलिन आहे, या ऑक्सीटोसिन आहे, या एंडोर्फिन्स आहिनि, उहे असांजी बॉडी जे अंदरि पैदा थींदा, उहे हर इंसान जी बॉडी जे अंदरि उहे ख़ुशी, ॾुख, सम्झ, अहसास ऐं जेके वजूद जे अंदरि थींदड़ तब्दीलियूं उन्हनि जे रदोबदल सां उन्हनि जे मथां असरु थींदो आहे। हीउ नशो छा थो करे, रिवार्ड सेंटर खे वधाए छॾे थो, डोपामिन लेवल खे वधाए छॾे थो। ऐं तव्हांखे तजुब थींदो त जेको लफ़्ज़ मूं चयो न त असांखे ग्राउंड असांजा तबाह, रोड रस्तनि गलियुनि में जेका रांदियूं थींदियूं उहे तबाह, मेला मलाखड़ा तबाह, कचारियूं तबाह, ओताकूं तबाह। हाणे असां सुकड़ जी अची 30-32 इंच जी, हा अस्पतालूं वधियूं, 30-32 इंच जी स्क्रीन ते अची आहियूं, या हथ ते अची आहियूं, जेको हथ में असांजो फ़ोन आहे उनजी स्क्रीन ते अची आहियूं। ऐं उन स्क्रीन जे करे डोपामिन रेस थी थिए, उन जेतिरी स्क्रोल कंदासूं डोपामिन रेस थी थिए। तव्हां हिकिड़ी अजीब ॻाल्हि थो चवां त हीअं मोबाइल पियो आहे, मां ॿार खे खाराए पई, ॿारु मोबाइल में ॾिसे पियो,
ठीकु आहे। ऐं उन जे अंदरि जेके दिमाग़ जे अंदरि केमिकल चेंजिस अचनि पियूं, उन ॿार जे अंदरि चिड़ अचे पई, उन अंदरि तव्हांखे ॿुधी तइजुब थींदो त इन मोबाइल एडिक्शन जे करे हेसि ताईं मूं वटि को 40 ॿार अची चुका आहिनि ऐं उन्हनि मां वॾे में वॾो जेको ॿारु आयो आहे उहो 24 साल जो आयो आहे। मोबाइल न ॾींदसि, मोबाइल कोन छॾींदसि, मोबाइल मुंहिंजी शइ आहे, मोबाइल खां सवाइ कोन रही सघंदसि, बिल्कुलु ज़िद में। हाणे छा थो त डोपामिन जो जेकॾहिं तादादु वधे थी, मिक़दारु वधे थो त पोइ चिड़ ईंदी, गुस्सो ईंदो, जुनूनियत ईंदी, ख़पत ईंदो ऐं तवाज़न बिगड़जंदो, तव्हांजी रोज़मर्रा जा कारकिर्द सभु ऐं मिज़ाज बदिलबा ऐं तव्हांजे अंदरि कावड़ ईंदी, तव्हांजे अंदरि बेचैनी ईंदी, तव्हांजे अंदरि जेसि ताईं तव्हां उहो जी चांहि जो कोप पीओ था त तव्हांखे मथे में सूरु लहे थो, जीअं हींअर मूंखे ग्रीन टी पीआरी, तव्हां थैंक यू वेरी मच। त ग्रीन टी मूं त थैंक्स चयो, मां चई छॾियां। त चवण जो मक़सदु आहे त उन्हनि समूरनि शयुनि सां इहे समूरियूं शयूं वधनि थियूं ऐं पोइ असांखे हींअर ख़बर छा थो, आइस, ज़ोम्बी ड्रग्स, मशरूम, हीरोइन, चर्स, शराब, भंग इन्हनि ते बि ॾियणो आहे, पर हींअर जेको नओं नशो अची वियो आहे उहो आहे स्क्रीन जो स्क्रीन एडिक्शन। आउं चाहींदुसि त डायरेक्टर साहिबु ॿुधनि पिया त हिकिड़ो इन ते स्क्रीन एडिक्शन ते हिकिड़ो फुल स्केप प्रोग्राम थिए त उन जे अंदरि छा थो थिए, दिमाग़ जो तानी पेटो जेको आहे, दिमाग़ जो तनतनी सिरिश्तो जेको आहे, उन जे अंदरि उनजा कहिड़ा था थियनि, कहिड़ा मर्कज़ आहिनि दिमाग़ जा जंहिंजे अंदरि डोपामिन रिलीज़ थी थिए। पोइ हाणे थिए छा थो त दिमाग़ जे अंदरि जंहिं बि हिसे में, दिमाग़ हिकिड़ी काइनात जो नालो, उन जंहिं बि हिसे में डोपामिन वधंदी उन हिसे जो कमु वधी वेंदो। जेके तव्हांखे रोडनि ते धूड़ में बबूत, उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं कंदड़, हवाउनि में ॻाल्हाईंदड़ जेके ज़हनी तवाज़न बिगड़ियल माण्हू मिलनि था उहे त तव्हांखे नज़र अचनि था, पर जेको ॿारु तव्हांजे घर में स्क्रीन ते सॼो ॾींहुं टाइम गुज़ारे, चिड़ करे थो, शयूं भञे थो, उनजे अंदरि जेको आहे न सो ध्यान जो फुक़दान थो थिए ऐं उनजे अंदरि हरकतूं वधी थियूं वञनि, उहो कूड़ ॻाल्हाए थो ऐं उहो पंहिंजो पाण खे स्क्रीन सां घणो टच रखे थो। तव्हां उन्हनि जी ॻाल्हि नथा, ॿारनि जी नथो करियां, तव्हांजी मुंहिंजी बि करियां थो। सही, बिल्कुलु ठीकु। जेकॾहिं तव्हांखे ख़ुशि रहणो आहे त हफ़्ते में हिकिड़े दफ़ा पंहिंजो मोबाइल बंदि करे छॾियो, हिकिड़े दफ़ा हिकिड़ो ॾींहुं सफ़ा इंटरनेट खां कटिजी वञो ऐं हू नंढिड़ो फ़ोन वठी छॾियो जंहिंमें तव्हां कॉल ॿुधी वठो, पर उहा लिमिटेड ॿुधो। सही, बिल्कुलु। तव्हां टीवी खां परे थी वञो, तव्हां सुठा किताब पढ़ो, माइटनि सां गॾु वियो, फ़िक्री बहसनि में वियो, जेके तव्हांजे दिमाग़ जी जेका कुवत आहे उनखे वधाइनि था ऐं तव्हांजी साइकोजेनिक इम्यूनिटी जेका आहे न, माना नफ़्सियाती मुदाफ़ती सिस्टम खे वधाइनि था, उन्हनि कमनि ॾांहुं वञो। तव्हां वर्ज़िश करियो, तव्हां वॉक करियो। जेकॾहिं तव्हां ॾिसो त तव्हांजे अंदरि हींअर तव्हां 10 माण्हू रेंडमली रस्ते ते वेंदे पकड़ियो, उन्हनि खां 10 खां जेकॾहिं सवाल 4 पुछंदो न, तोखे यादाश्त जो प्रॉब्लम आहे, चवंदो हा, तोखे चिड़ जो प्रॉब्लम आहे, हा, तोखे निंड जो प्रॉब्लम आहे, हा, ऐं तोखे ध्यान जो प्रॉब्लम आहे, चवंदो हा। ये 4 ई सवाल उन पॉज़िटिव। इलाही सुठो डिस्कशन हले पियो, पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। पहिरीं न्यूज़ ॿुधूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था। व्यूअर्स ॾिसंदा रहिजो मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में रहण। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। सो ॻाल्हि हले पई स्क्रीन टाइम जी, ऐं तमामु घणा जेके नशा आहिनि उन्हनि ते त ॻाल्हि ॿोल थींदी आहे, पर स्क्रीन एडिक्शन जेका आहे उन ते मुंहिंजे ख़्याल सां हिन प्रोग्राम में बि असां जेको आहे न तमामु घटि ॻाल्हायो आहे, पर ॾाढो लाइटली ॾाढो घटि ॻाल्हायो आहे। सो अपकमिंग डेज़ में मां बि चाहींदमि त इन तरह जो कोई प्रोग्राम असां कुझु एक्सपर्ट सां प्रोग्राम कंडक्ट करियूं या उहा ताईं जेको आहे हिकिड़ी सुठी ॼाण पहुचाए सघूं। हूअं बि माहौल जो जेको आहे सो असरु असांजे यकीननि ज़िंदगी ते पवे थो। सावक जो असरु पवंदो आहे, ख़ुशहाली जो असरु पवंदो आहे। जॾहिं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि त इंसानु ख़ुशि हूंदो आहे, मौसम सुठो हूंदो आहे त पंहिंजा मिज़ाज बि सुठा हूंदा आहिनि। मौसम जॾहिं सख़्तु हूंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ मिज़ाज बि उन ई तरह हूंदा आहिनि। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, पहिरियों उन्हनि खे शामिलु करियूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, तव्हांखे वेलकम चऊं था। तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? असीं बदीन खां ॻाल्हायूं पिया। नालो मुंहिंजो फेमीना आहे। जी, बदीन खां ॻाल्हायो पिया। पहिरीं मूंखे ॿुधाइजो बदीन जो मौसम कीअं आहे? बदीन जो मौसम कीअं आहे?
तव्हांजी शॉप ते मेरा सभु मेरा ते असीं ॾिसूं असां। थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, तव्हां बदीन मां कॉल कई आहे, प्रोग्राम में शामिल थी चुको, थैंक यू सो मच। जी डॉक्टर साहब, सो जॾहिं असां जेको आहे न अवां ॻाल्हि कई पे ब्रेक ते वञण खां पहिरियां, न्यूज़ ब्रेक ते वञण खां पहिरियां, तंहिं करे तव्हां थोरी जेको आहे न ॿाहिरि निकिरी करे 2-3 माण्हुनि खां पुछंदो त उन में कावड़ बि हूंदी, उन्हनि में यादाश्त जो बि मसइलो हूंदो, ॿिया 4-5 जेको बि तव्हां पुछंदव त उहे प्रॉब्लम सभिनी में हूंदा, उन्हनि जे पोयां छा। ऐं तव्हांजो हिकिड़ी ॿी शइ एड ऑन थो करे वञा, जेको तव्हां चयो न सावक जो असरु थो थिए। अलाह ताला इंसान जे वजूद में 5 हिसूं ॾिनियूं आहिनि। हा, उहे हिसूं डायरेक्ट दिमाग़ सां वाबस्ता आहिनि, सुंघण जी, चखण जी, ॾिसण जी, ॿुधण जी, छुअण जी। तव्हां चयो न सावक खे ॾिसूं था त ख़ुशि था थी वञूं, राहत महसूसु थी थिए, दिली सुकून महसूसु थो थिए। जॾहिं असां सावक जे मथां हलूं था, माक भिनल जेको आहे छॿर जे मथां पेर रखूं था, साई छॿर जे मथां, त रूह तक उतर जाती है, तासीर मसीहाई की। ठीकु आहे, हिकिड़ो सुबुह साण हुजे, सिजरी लालाण हुजे ऐं सावक हुजे ऐं माक फुड़ा पियल हुजनि उन ते जॾहिं पेरनि उघाड़ा तव्हां हलो था, जेको छुहा आहे, जेको तव्हांजो ॾिसणु आहे, जेको तव्हांजी ख़ुशबू सूंघणु आहे, जेको हल्का हल्का आवाज़ ॿुधणु आहे। जीअं असां मेडिटेशन जी ॻाल्हि कंदा आहियूं, फ्लूट मेडिटेशन या ॿियूं कुझु मुख़्तलिफ़ टेक्निक्स कंदा आहियूं, त उन्हनि जो डायरेक्ट दिमाग़ सां असरु थो थिए, त स्क्रीन जो बि दिमाग़ सां असरु थो थिए। तव्हांखे मुंहिंजे चयो न 4 सवाल जेकॾहिं तव्हां 10 माण्हुनि खां पुछंदो त 10 में ई 4 ई हूंदा। हाणे उहे कंहिं न कंहिं नफ़सियाती बीमारी जी अलामत हूंदा, किथे गॾियल हूंदा, किथे छड़ो छड़ हूंदा, किथे अकेली अलामत हूंदा, किथे 4 ई हूंदा, किथे 4-3 हूंदा, पर अक्सरियत में हूंदा। उनजो जेको सबबु आहे, उहो सबबु इहो आहे जो असां हक़ीक़त खां दूरि थी विया आहियूं। सही, असां पंहिंजाइप खां दूरि थी विया आहियूं। असां पंहिंजी हयात जो जेको निशानो ठाहे छॾियो आहे, उहो जेको आहे न सो मसनूई मयारनि खे ठाहे छॾियो। जेके मसनूई मयार आहिनि, स्टैंडर्ड्स आहिनि, त मूंखे जेकॾहिं ताहिरा सां खिली ॻाल्हाइणो आहे त ताहिरा मूं ॾांहुं ईंदी त मुंहिंजे लाइ छा खणी ईंदी, ऐं जेकॾहिं आउं ताहिरा ॾांहुं वञा त ताहिरा मूंखे छा ॾींदी। मूं उते ॿिन्ही पासनि पंहिंजो ई सोचियो त ताहिरा अचे मूं ॾांहुं त फलाणी शइ खणी अचे, ऐं वञा त ताहिरा मूंखे गिफ्ट में ई ॾे। पर इहो जॾहिं तव्हां इहो मसनूई मयार आहे, इहो हिकिड़ो मसनूई लिविंग स्टैंडर्ड आहे। जीअं अॼुकल्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस अची वई आहे, मुख़्तलिफ़ कम अची विया आहिनि, किताबनि खां माण्हू पढ़े, इल्म खां पढ़े, उस्ताद खां पढ़े, ॾाहनि खां पढ़े, फोक विज़डम खां पढ़े, ऐं जेको तारीख़ी शइ आहिनि उन्हनि खां परे, ऐं पंहिंजी माज़ी खे सूंहं ठाहिण खां परे, इहे असांजा मयार पंहिंजा सूंहं ठाहे छॾिया अथऊं। इनखे थोरो बदिलाइणो पवंदो। सही, पोइ जेकॾहिं असां न बदिलाईंदासीं, जेके मसनूई मयार आहिनि, इहे असांखे हिकिड़ी अहिड़ी सोचनि जी यलगार में वठी ईंदा, हिकिड़े अहिड़े हुजूम में वठी ईंदा जेको बेमहार आहे, जंहिंजो जेको अनप्रोटेक्टेड आहे, लीगली उनजी का वर्थ कोन्हे। तव्हां जंहिंजी पटको लाहे छॾियो, तव्हां जंहिंजी बेइज़ती करे छॾियो। सही, बिल्कुलु सही। तव्हां जेकॾहिं तव्हांखे को फ़ाइदो न अचे, तव्हां फेसबुक ते लॻाए छॾियो। इहे जेके मयार आहिनि न, इहे तव्हांखे तब्दील करणा पवंदा। इहे मसनूई मयार बदिलाइणा पवंदा। बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब। अच्छा डॉक्टर साहब, ॾिसो मां नोट कयो पे, जॾहिं असां वटि कॉलर प्रोग्राम में शामिल थिया, उन्हनि पंहिंजे पुट जी ॻाल्हि कई पे, त उन्हनि में हिकिड़ो दर्द हुयो, उन्हनि में हिकिड़ी तकलीफ़ हुई ॻाल्हाइण में, त मुंहिंजे पुट सां ही प्रॉब्लम आहे, माइटनि सां एतिरा सारा मसइला, असांजे समाज जा तमामु घणा मसइला, पाणी जो एतिरो घणो असां वटि हिकिड़ो वॾो इशू रहियो आहे हिन वक़्त ताईं आहे। जेके पुछड़ी ते माण्हू आहिनि, उहे लॾ पलाण ते मजबूर थी विया आहिनि। पुछड़ी जो माण्हू आहियां। हा बिल्कुलु, बदीन जो माण्हू आहियां, पुछड़ी जो माण्हू आहियां, उते पाणी कोन्हे। हा, त हीउ जेको सोसाइटी में डिप्रेशन आहे, इहो कंहिं हद ताईं वञे पियो? ॾिसो, 2030 ताईं WHO चयो आहे त मफ़लूजगी करण वारियूं आहिनि, डिसेबिलिटी क्रिएट करण वारियूं जेके 10 बीमारियूं आहिनि, 2030 ताईं डिप्रेशन नंबर 1 ते हली वेंदो। डिप्रेशन नंबर 1 ते अची वेंदो। अच्छा, डिप्रेशन तव्हांखे चोखंबो, जीअं मूं तव्हांखे नशे जो ॿुधायो न, हीअं पकड़े थो, ईअं डिप्रेशन तव्हांखे हीअं पकड़ींदो। उहो सभ खां पहिरीं तव्हांजे अंदरि ख़ुशी विञाईंदो, तव्हांजे अंदरि ध्यान जो फुक़दान कंदो, तव्हांजे अंदरि बेचैनी पकड़ींदो, तव्हांजे अंदरि आपघातूं कराईंदो, तव्हांजे अंदरि कम खां गैरहाज़िर कंदो, तव्हांजे अंदरि सकत न हूंदी, थकावट हूंदी, कमज़ोरी हूंदी, निस्ताई हूंदी, अजीब मायूसी हूंदी,
तव्हांजे अंदरि फ़ैसिले करण जी कुवत कोन छॾींदो। हाणे जॾहिं तव्हां एतिरनि लकान ते ॻाल्हाईंदो, एतिरनि लकान ते सोचींदो, एतिरनि अलामतनि ऐं ओञाणनि ते सोचींदो, त उन महिल तव्हां सोचे सघो था त माण्हू जी कारकर्दगी किथे रहंदी। जॾहिं लीडिंग काज़ ऑफ डिसेबिलिटी अराउंड द वर्ल्ड वुड बी द डिप्रेशन एट नंबर 1, त उन महिल किथे हूंदासीं असां। हाणे ॾिसो, असांखे चवंदा आहिनि त असांखे जेकॾहिं बीट इन द बुश, जड़ खां हिनखे करिणो आहे, त उन जा जेके पहलू आहिनि, उहे जिनियाती पहलू हुजनि, उहे समाजी पहलू हुजनि, उहे जिस्मानी पहलू हुजनि, न्यूरोकेमिकल हुजनि, दिमाग़ जा स्ट्रक्चर हुजनि। जीअं मूं मैटरल एंड चाइल्ड हेल्थ केयर जी ॻाल्हि कई, पाणी जी ॻाल्हि कई, ऐं गदिलाइण वारे आबहवा खां वठी गदिलाइण वारी, ॾिसो असां वण वढियूं पिया, माना असां जेको वायुमंडल आहे उन जे अंदरि गर्मी पद वधायूं पिया। सही, बिल्कुलु सही। असां पाणी जा वहकरा बंदि पिया करियूं, असां वायुमंडल खे हाञियूं पिया रसायूं। असां जेके आहिनि सो जेको आहे न सो माहौल दुश्मन वण पोखियूं पिया। ॾिसो, हिते तव्हांखे MBBS डॉक्टर खां वठी स्पेशलिस्ट डॉक्टर जेके मेडिकल साइंस सां वाबस्ता आहिनि, उन्हनि खां सवाइ बि कुझु माण्हू खपनि जेके माहौलियात जा माहिर हुजनि, जेके क्रॉप प्रोडक्शन जा माहिर हुजनि, जेके मौसमनि जे हिसाब सां ॿिज पोखीनि, जेके असांजी कन्वेंशनल एग्रीकल्चर आहे उन मां ॿाहिरि कढनि, असांखे जेको आहे न सो हार्टिकल्चर ते वठी वञनि, या मुख़्तलिफ़ क़िस्म जे ॿियनि जेके हिते धंधोड़ी न हलंदो। हिते ई ज़मानो धंधोड़ियुनि जो थी वियो आहे। हिते असांखे घण पासां घण ॾिसाउनि ते कमु करिणो पवंदो। असांजा माहिर अॻियां अचनि, ज़रई यूनिवर्सिटियूं ख़ाली पंहिंजे जेके हदूं आहिनि उन्हनि में सावक न कनि, पर सॼी सिंध में सावक कनि। बिल्कुलु बिल्कुलु। जेके इल्म जा ॾाहा सीड जेनेटिक्स ते कमु कनि, उहे सीड्स जेके घटि पाणी ते कलराटी ज़मीन में या ॿियनि मुख़्तलिफ़ ज़मीननि में पैदा था थियनि, उन्हनि ते कमु कनि। ज़मीननि जी जेका चकास आहे उहा जेको आहे न सो सिंध लेवल ते थियणु खपे, ऐं उन्हनि जे अंदरि जेको आलूदगी, उन जे अंदरि नामियाती जेके मादा आहिनि उहे केतिरी मिक़दार में आहिनि, ऐं उन जे अंदरि सिलो ओसर केतिरी थींदी, उन जे अंदरि जेको आहे न सो भाण केतिरो खपे, ॿिज केतिरो खपे, वण कहिड़ा असांजा माहौल दोस्त आहिनि जेके असांजी सिहत खे न आञो ॾियनि, बिल्कुलु, जेके ऑक्सीजन वधीक कढनि ऐं कार्बन डाइऑक्साइड खे उपीनि। गाॾियूं जे असांखे हिकिड़ो सिविक सेंस जेको आहे, पंहिंजी गाॾियुनि खे जेकॾहिं धूं ॾिए थी त असांखे उनखे उन महिल ई रोकणो खपे, न की माना कूड़ा फिटनेस सर्टिफिकेट वठी उहो जेको धंधोड़ी वेठा आहिनि न, उहे कूड़ा फिटनेस सर्टिफिकेट ॾेई छॾीनि था। तव्हां हितां निकिरो ॿाहिरि, जेके पेरीफ्री जा रोड आहिनि, छितनि ते माण्हू वेठा आहिनि, माण्हू एॾो रिस्की दुनिया। रोड मैनेजमेंट खे बि सम्झायो वेंदो आहे, रोड सेफ्टी ते सम्झायो वेंदो आहे। असां वटि त बिल्कुलु हिते पाण ॻाल्हायो आहे काफ़ी तरफ़ा रोड सेफ्टी ते। बिल्कुलु पाण ॻाल्हायो आहे। अच्छा डॉक्टर साहब, डिप्रेशन जी जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था त डिप्रेशन जा केतिरा क़िस्म आहिनि? हिकिड़ो त वर्ड ॿुधूं था डिप्रेशन, उन जा केतिरा क़िस्म थियनि था? इन जनरल डिप्रेशन अचे थो, डिप्रेशन खे अलामत जे तौर ते वरितो वञे थो, लिटररी टर्म जे तौर ते वरितो वञे थो, जीअं इकोनॉमिकल डिप्रेशन थी माना डाउन थियणु, ऐं डिप्रेशन एज़ अ सिंड्रोम आहे, डिप्रेशन एज़ अ बीमारी आहे, डिप्रेशन एज़ अ मरकब आहे। मेजर डिप्रेशन थी वियो, यूनिपोलर डिप्रेशन थी वियो, पोस्ट नेटल डिप्रेशन थी वियो, ठीकु आहे, ऐं इंडोजिनस डिप्रेशन थी वियो, डिस्थाइमिया थी वई जंहिंमें डिघे अरसे ताईं डिप्रेशन हले। पर जेको मेजर डिप्रेशन आहे उहो ॾाढो ख़तरनाक आहे, उहो असांजे वजूद जा जेके बि अमल आहिनि उन्हनि जे मथां नुक़सान ॾिए थो। छा था सम्झो असां वटि जेको आहे सो 90% 95% हर माण्हू कंहिं न कंहिं उन डिप्रेशन जे वर चढ़ियल आहे? शख़्सियत जे मथां दारो मदार थो थिए। तव्हांजी शख़्सियत मज़बूत आहे, माना जीअं हिकिड़ी वण आहे, उहो एॾोही सां मुक़ाबिलो करे थो, हवा सां मुक़ाबिलो करे थो, पाणी जी अणाट सां मुक़ाबिलो करे थो, ऐं उस सां मुक़ाबिलो करे थो, पोइ को हिकिड़ो वॾो झटको अचे थो त आख़िर उहो बि किरी थो पए। बिल्कुलु ईअं इंसान जे वजूद जे अंदरि शख़्सियत जूं मुख़्तलिफ़ परतूं आहिनि, ख़सलतूं आहिनि, गुण अवगुण आहिनि। उन्हनि गुणनि अवगुणनि जे आधार ते उहो इन्हनि समाजी दॿाउनि जो जेको आहे सो मुक़ाबिलो करे थो। जॾहिं उन्हनि समाजी दॿाउनि जो मुक़ाबिलो करे थो, ज़िंदगी में कॾहिं न कॾहिं कंहिंखे न कंहिंखे किथे न किथे, छो त असां हिकिड़ी अलमियुनि जी दुनिया में रहूं था। सिंध जेको आहे न, सॼी अलमिया आहिनि। भला तव्हां सां का वारदात न थी, तव्हां सां का वार्ता न थी, पर तव्हां कंहिंजी गवाही था आहियो, कंहिंखे ॾिठो त अथो, कंहिंखे ॿुधो त अथो, को अखियुनि अॻियां गुज़रियो त आहे, कंहिं स्क्रीन ते को जेको आहे न सो कर्ब थींदे ॾिठो अथो, को वाक़ियो हादसो सदमो थींदे ॾिठो अथो। इंसान त आहियो तव्हां, तव्हांजे वजूद में कीमियाई मादात आहिनि, उन तव्हांजे रवैयनि ते, तव्हांजे मिज़ाजनि ते, तव्हांजी सोचनि ते उन जा असर त पवनि था।
पोइ उहो क्लिनिकल थिए थो या तिबी तौर ते डिप्रेशन थिए थो, नथो थिए हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। लम्हे जे लाइ बि जेकॾहिं तव्हां मायूस थियो था त उहो हुनखे उदासी चइबो। पर जेको मूं तव्हांखे सिंड्रोमिक पिक्चर चई, जंहिंमें तव्हांजी फंक्शनलिटी ख़तम थी वञे, जंहिंमें तव्हांखे लेक ऑफ इंजॉयमेंट हुजे ऐं लेक ऑफ कंसंट्रेशन हुजे, सही, ऐं सॼो ॾींहुं या ॾींहं जो घणो अरसो तव्हांजो उदास मिज़ाज हुजे, मूड जंहिंखे चइबो आहे। जी, इहे ॿ शयूं हुजनि, निंड घटि हुजे या वधि हुजे, बुख घटि हुजे या वधि हुजे, पंहिंजो पाण खे बेतौकीरी महसूसु करणु त मुंहिंजी अहमियत कोन्हे, थकावट हुजे, तवानाई जी घटिताई थी वञे, इन्हनि मां 3-4 शयूं मिलनि ऐं हू ॿिन्हनि मां का हिकिड़ी शइ हुजे, 2 हफ़्तनि खां लगातार, 6 महीननि ताईं लगातार, साल ताईं लगातार, पोइ सिंड्रोमिक पिक्चर क्लिनिकल पिक्चर थींदी आहे जंहिंखे असां इलाज जे लाइ ज़रूरत पवंदी। सही सही सही। डॉक्टर साहब, तव्हां पंहिंजे तजुर्बे मां छा सम्झो आहे त अॼु बि असांजी सोसाइटी में ज़हनी माहिर डॉक्टर ॾे वञणु उहो लेबल लॻाइणु हूंदो आहे त हीउ जेको आहे सो कंहिं अहिड़े डॉक्टर ॾे वञे पियो, लाइक असां वटि चयो वेंदो आहे त चरनि जे डॉक्टर ॾे वञे पियो? अॼु जो टियों बहितरीनु सवाल ऐं वक़्त जे ज़रूरत जो वारो सवाल आहे, जेको समाज खे ॿुधणु खपे, जेको असांजे समूरनि ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे ॿुधणु खपे। बिल्कुलु सही चयो अथव। पढ़ियल लिखियल माण्हू छा कंदा आहिनि, असांजो जेको पर्चो हूंदो आहे न, उनजो जेको अपर हेडर हूंदो आहे न, उन ते असांजा नाला, डिग्रियूं, बीमारियूं, इहे सभु लिखियल हूंदा आहिनि, उहे कटे छॾींदा आहिनि। पढ़ियल लिखियल त मुंहिंजा दोस्त चवंदा तूं दिमाग़ी मरीज़नि जे डॉक्टर ॾांहुं वियो आहीं, तूं पाण अहिड़ो आहीं। ॿियो, तव्हां कंहिं रिक्शा वारे खे चओ न त मूंखे दिमाग़ी डॉक्टर वटि, त पहिरीं खिलंदो, पोइ हिकिड़ी तंज़ वारी चिथर वारी नज़र सां तव्हांखे ॾिसंदो, पोइ चवंदो ख़ैर त अथई। हाणे हुनखे वेही कहिड़ा सूर ॿुधाइजनि। उनखां पोइ तव्हां त समाज जी ॻाल्हि था करियो। मूंखे 2005 खां वठी हेसि ताईं 20 साल थी विया आहिनि साइकेट्री कंदे, 2 साल ट्रेनिंग, माना 27 साल तिब नफ़्सियात में थी विया, 27-28 साल जो हिकिड़ो एक्सपीरियंस आहे। अॼु बि मिट माइट दोस्त संगत चवंदा भाई इहो फलाणो अची वियो, जेको लफ़्ज़ तव्हां वरितो माना मथे फिरियो अची वियो, छो त असां वटि लफ़्ज़ जेको चरियाए पाइनि उहो वठिणो न आहे। असां हाणे रवैयनि जा डॉक्टर आहियूं, असां ज़हनी तवाज़न बिगड़ियल माण्हुनि जे तवाज़न खे सही करण जा डॉक्टर आहियूं। असां मायूसियुनि मां ख़ुशियूं ॾियण जा आहियूं। असां इंडिया मां ताजमहल खणी ईंदा आहियूं, तव्हांखे ॾींदासीं, ताहिरा वञी रहो, ज़िंदगी ख़ुशगुज़ार। असां शराब पालींदा कोन आहियूं, असां शराबनि मां ॿाहिरि कढंदा आहियूं। असां ख़ुशियुनि वारियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए तव्हांखे रिझाईंदा आहियूं, तव्हांखे खिलाईंदा आहियूं। टिशू असां नथा थियणु चाहियूं, असां तव्हांजे मथां पहो थियणु था चाहियूं, असां तव्हांजे जेको आहे सो सहारो थियणु था चाहियूं। असीं तव्हां जहिड़ा आहियूं, असीं तव्हां मां आहियूं, असीं तव्हां जा आहियूं। सही, ठीकु आहे। सिर्फ़ु तव्हांखे थोरा रवैया बदिलाइणा आहिनि। नफ़्सियाती बीमारियूं को चिथर वारो कमु कोन्हे, को कहर खुदाबंदी कोन्हे। नफ़्सियाती बीमारियुनि जो इलाजु थींदो आहे, मुकमल इलाजु थींदो आहे, उन्हनि मां ॿाहिरि निकिरी सघे थो। नज़ले ज़ुकाम बुख़ार ते माण्हू एतिरो नथा कनि गौर, दिलि जी बीमारियुनि ते गौर कनि था। HIV हूंदो आहे तॾहिं ॿुधाए छॾींदा, पर जेके नफ़्सियाती बीमारियूं हूंदियूं उनखे नथा ॿुधाइनि। हेपेटाइटिस हूंदी आहे ॿुधाए, जेके ज़िंदगी वठी वञण वारियूं बीमारियूं आहिनि उन्हनि जे बारे में डिस्कस कनि था, असांजी नफ़्सियाती बीमारियुनि ते डिस्कस कनि था। समाज तब्दील थियनि पिया। ही तव्हां पोयनि 10 सालनि 15 सालनि खां 16 सालनि खां हिन ई पधर ते वेही असां जेको सुबुह महिराण हुजे, महिराण क्लिनिक हुजे या मुख़्तलिफ़ तव्हांजा जेके बि फोरम्स आहिनि उन ते वेही असां नफ़्सियाती बीमारियुनि ते ॻाल्हायूं, त इहा तब्दीली आहे न। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां हेॾी महिनत पिया कयो, इहा हिकिड़ी तब्दीली आहे न। पर रवैयो मटाइणो पवंदो, गस मटाइणा पवंदा, सूंहां मटाइणा पवंदा, रहबर मटाइणा पवंदा। जेको आहे न सम्झण जी सख़्तु ज़रूरत आहे, छो त उहो माण्हू जेको ज़हनी बीमारियुनि जे वर चढ़ी वञे थो उनखे अञा वधीक उन पोलाइटनेस जी ज़रूरत हूंदी आहे। अच्छा सर, ॿियो बि सुवाल मां पुछणु चाहींदमि त असां वटि जेको आहे सो हूअं ॾिठो वेंदो आहे त उहे नौजवान जिन वटि को कमु न आहे, का एक्टिविटी न आहे, उहे नशनि जे वर चढ़ी वञनि था। छा तव्हां उन्हनि नौजवाननि सां बि मिलो था जेके CSS ऑफिसर्स हुजनि, कंहिं चङे उहिदे ते हुजनि, उहे नशनि जे वर चढ़ी वञनि? वॾो सवाल आहे। ॾिसो, गरीब शहर फाके से मर गया, अमीर शहर ने हीरे से ख़ुदकुशी कर ली। ठीकु आहे। ऐं ज़हनी बीमारियूं हिकिड़ो टिकुंडो आहिनि, जिस्मानी, नफ़्सियाती ऐं समाजी मसइला। कंहिं ते कम जो बोझ आहे, कंहिं ते अनड्यू वर्क आहे, कंहिंजे मथां डिमांड घणी आहे त कम जी डिमांड घणी आहे, कंहिंजो अंदरि टुटो पियो आहे, ईगो हर्ट थियो पियो आहे, को कंहिं रिश्ते में टुटल आहे, किथे कंहिंखे का खोट आहे,
त जीअं ग़रीब वीचारो बुख जे करे मरी वियो, अमीर वटि पैसो ई एतिरो जो हीरे सां ख़ुदकुशी करे छॾी। त चवण जो मक़सदु इहो आहे त CSS ऑफिसर काफ़ी सारा आइस में मुब्तला आहिनि, मुख़्तलिफ़ ऑफिसर मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ नशनि में मुब्तला आहिनि, उन में शराब हुजे ॿिया हुजनि, छो त कम जी डिमांड जॾहिं वधे थी, वर्कलोड वधे थो, जाॻणो थो पवे, कम जी क्वालिटी वधाइणी थी पवे, त पोइ कंहिं न कंहिं शइ जो सहारो वठनि था, छो त असांजो सपोर्ट सिस्टम एतिरो स्ट्रांग कोन्हे। ठीकु आहे, उनखां पोइ जेको ग़रीब माण्हू आहे उहो पनाहूं ॻोल्हे थो, फ़रारियत ॻोल्हे थो, पोइ उनखे फ़रारियत किथे मिले, या त वञी दरगाहूं झले, या त वञी नशा करे, या त वञी मसाण वसाए, या त वञी जेको आहे न सो इहे मॾियूं वसाए, उते तव्हांखे सुल्फियूं भरे मिलंदा, उते तव्हांखे कोप भरे मिलंदा, गिलास भरियल मिलंदा, पोइ उन हिकिड़ी लत में अची थो वञे। ऐं नशे जी जेका डेफिनेशन इहा आहे त तव्हां हिकिड़े दफ़ा इस्तेमालु करियो, पोइ वरी तव्हांखे इस्तेमालु करियो, तव्हांखे सुकून मिले, वरी उन सुकून जी तलाश लाइ वरी इस्तेमालु करियो, मिक़दार वधंदी वेंदी वञी जिस्म खे एॾो ई जीअं खाइणु शुरू कंदी। इनखे असां एडिक्शन चवंदा आहियूं, इनखे अब्यूज़ चवंदा आहियूं, इनखे असीं लत चवंदा आहियूं, इनखे असां इहो कुझु चवंदा आहियूं। उनखे कढण जे लाइ बि असांखे उनजे लाइ जेके आहिनि उहे ई लवाज़मात उन ई तरीक़नि सां, छो त अॼु हिकिड़ी तव्हांखे वॾी ॻाल्हि थो ॿुधायां, जॾहिं तव्हां ज़िंदगी में पहिरीं दफ़ा नशो कंदो न, त नशो चवंदो त मूंखे न कर, उल्टियूं कराईंदो, चकर कराईंदो, फेरियूं कराईंदो, अजीब कैफ़ियतूं जिस्म में ॾकणी कराईंदो, पघर कराईंदो। उहो थियो नशो तव्हांखे अलार्म पियो ॾिए इन्हनि अलामतनि जी सूरत में त मूंखे न कर। पोइ जॾहिं तव्हां करे वठंदो, तव्हां न मञींदो, बार बार कंदो, छो त नशो चइनि तरीक़नि सां थींदो। पहिरीं थींदो आहे रिक्रेशनल, तफ़रीब, पोइ थींदो आहे कॾहिं कॾहिं दोस्तनि जे प्रेस, पोइ थींदो आहे एडिक्शन, माना हाणे आदी थी वियो, पोइ थींदो आहे अब्यूज़, माना हाणे बीमार थी वियो, शिदत वारो थी वियो, हाणे बीमारी शिदत वारो थी वियो। हाणे उनखां पोइ जॾहिं तव्हां छॾींदा आहियो नशो न, तॾहिं बि ईअं थींदो, उल्टियूं थींदियूं। अच्छा डॉक्टर साहब, इहो बि ॼाणणु मां चाहींदमि त जीअं तव्हां चयो त पंहिंजी ज़िंदगी जा मामला, कोई इंसान न मिलियो, तव्हां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी टेस्ट पास न कई आहे, तव्हांजो कोई एग्ज़ाम रहिजी वियो आहे, तव्हां जेको हासिलु करणु चाहियो पिया लाहासिलात जी तरफ़ तव्हां हली वियो, तव्हांजो ॾुख सूर दर्द कोई नथो सम्झे, ऐं तव्हांखे हिकु शइ नशे जी सूरत में अचे थी, ऐं तव्हां उनजो सहारो वठो था। तव्हांजे साम्हूं उहे नौजवान बि आया जिन पंहिंजो पाण ते वर्क कयो, जिन पंहिंजो पाण ते जेके पाण ते फोकस्ड रहिया, ऐं उन बीमारी में वेंदे पंहिंजे पाण खे उन्हनि बचाए वरितो। काफ़ी सारा आया। ॾिसो, जॾहिं बि तव्हां कंहिं बीमारी जे ॾांहुं वेंदो न त ॿ फैक्टर तव्हांखे रखणा पवंदा, हाञे वारा माना रिस्क फैक्टर्स, ॿिया तव्हांखे प्रोटेक्टिव फैक्टर्स माना मददगार उनसर, उहे रखणा पवंदा। त समाज सां जुड़ी हलो त उहे नौजवान मिलनि था, जेके बिना कंहिं तोड़ जे, बिना कंहिं जे पंहिंजी जॾहिं विल ठाहे था अचनि न, विल हिकिड़ी अजीब अंग्रेज़ी लफ़्ज़ WILL, W हटायो इल थी वियो, W हटायो इल थी वियो, ऐं उनखे जेकॾहिं तव्हां हटाईंदो वेंदो न त पोइ ईअं अञा वधीक थींदो। त तव्हां W खे क़ाइमु रखो, माना तव्हां W खे क़ाइमु रखो, विल जेतिरी विल हूंदी तव्हांजे अंदरि ओतिरियूं हकारी इलनेस खां दूरि थींदा वेंदो, विल खे वधाईंदो, W तव्हांजो गॾु रहंदो, त माना जुड़िया रहंदो। ठीकु आहे, जुड़िया रहंदो, अहसास कंदो त अहसास मिलंदा। मूं जेके हिसुनि जी ॻाल्हि कई न, प्यार बि पियो आहे ऐं सदमा बि पिया आहिनि, ॾुख बि पिया आहिनि, तव्हां महसूसु छा था करियो? कॾहिं त ॾिसो न, बाहि बि गुलशन थी वेंदी आहे, ठीकु आहे, ऐं काइनात जे अंदरि एॾे खोड़ सारा लका आहिनि। इंसान जेको चवंदो आहे, ॾिसो ही त असांजो आवाज़ु जेको आहे न, इहे असांजे तस्वीरूं, इहे इंसान जी तरक़ी जो मिसाल आहिनि। जो अमेरिका में वेठो माण्हू हवाई लहरुनि जे ज़रिए असांजी तस्वीरूं हुनजी स्क्रीन ते पियूं अचनि, त इहे तरक़ियूं थियूं न, इहे इंसान जी विल हुई न, बल्ब ईजाद करण वारे जी बि विल हुई, ग्रेविटी वारी जी बि विल हुई, नाकाम थींदे थींदो। त इंसान जे अंदरि रहमानी ऐं शैतानी क़ुवतूं ॿई हूंदियूं आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, हिते इहो बि अव्हां खां सवाल करणु चाहींदमि त असां वटि जेको आहे सो मसइलनि खां फ़रारियत सिर्फ़ु नशो न आहे, पर पंहिंजो पाण ते कमु करणु बि आहे। सो नौजवान पंहिंजो पाण ते कमु कीअं करे? तव्हां पब्लिक स्पीकर बि आहियो, मोटिवेशनल बेसिकली ॾिसो, आउं तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधाईंदुसि अॼु, मूंखे तव्हां स्क्रीन ते केतिरा बि किताब जो मूंखे मज़ो न ईंदो जेसिताईं हथ में किताब न खणा, स्टडी टेबल ते न वेहा, पेन न खणा, किताब ते मार्किंग न करियां, तेसिताईं मूंखे कागज़ जी ख़ुशबू न ईंदी तेसिताईं। उस्ताद
किताब, वालदेन, हकारी रवैया, समाज जा जेके बुनियादी गुण आहिनि, अवगुण न गुण, उन्हनि जी पासदारी, बिल्कुलु पंहिंजे मज़हबी किताबनि में जेको कुझु लिखियलु आहे, असां कंहिं फ़क़ति कंहिं हिकिड़े मज़हब इस्लाम जी ॻाल्हि नथा करियूं, असां हर माण्हू जी ॻाल्हि था करियूं, इंसानियत जी ॻाल्हि था करियूं, इंसान जी भलाई जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे। ऐं उनखां पोइ अॼु मूं सुबुह जो हिकिड़ो लफ़्ज़ पढ़ियो त जॾहिं बि तव्हां को फ़ैसिलो करियो था त उन ते पहिरीं 5 सेकेंड 10 सेकेंड 15 सेकेंड सोचियो, प्रोस एंड कॉन्स जेके फ़ाइदा ऐं नुक़सान सोचियो, उनखां पोइ तव्हां फ़ैसिले ॾांहुं वञो। जीअं चवंदा न बोलने से पहले तोलो, ॻाल्हाइण खां पहिरीं तोरियो। त जेकॾहिं इंसान जो वजूद माइक्रो सेकेंड्स में सोचे थो, इंसान पंहिंजा फ़ैसिला जेतिरे तकड़ में करे थो ऐं जेकड़ो हसल में करे थो उहे हानिकार हूंदा आहिनि, पर जेकॾहिं उनजे समूरनि पहलुनि खे ॾिसे थो, दिमाग़ खे इस्तेमालु त करियो, ॾाहप ॾांहुं अचो, सही उस्ताद ॾांहुं अचो, रहबर ॾांहुं अचो, रहनुमा ॾांहुं अचो, सुठे किताब ॾांहुं अचो, पंहिंजे निसाब ॾांहुं अचो, छो त निसाब असांजो भलो आहे, उस्ताद असांजो भलो आहे, शॉर्टकट खां परे भॼो, सही ऐं पंहिंजो पाण ते कमु करियो। पर्सनल ग्रूमिंग जेका थींदी आहे न, उहा थींदी आहे तव्हां में अर्ली राइज़र थियो, सुबुह जो सवेर उथो, सवेर सुम्हो, ठीकु आहे, सुठा किताब पढ़ियो, वर्जिश करियो, वक़्त ते वञो, वक़्त जी पाबंदी करियो। ऐं मैनेजमेंट करण जो, टाइम मैनेजमेंट जो पहिरियों उसूल आहे पंहिंजी चेकलिस्ट ठाहियो। मूंखे अॼु सुबुह जो, अॼु राति जो 12 बजे चेकलिस्ट ठाहे छॾणी आहे, त अॼु 7 बजे चेकलिस्ट ठाहे, सुबुह जो मूंखे 8 बजे, सुबुह जो मूंखे 5 बजे उथणो आहे, वर्जिश करणी आहे, नमाज़ पढ़णी आहे, फलाणो कमु करिणो आहे, पोइ हीअ करिणो आहे, पोइ हितां करिणो, नाश्तो करे मूंखे हिन कम ते निकिरणो आहे। पंहिंजो पाण ते कमु, पंहिंजी ज़ात ते कमु। ज़ात जेॾी महिल फ़र्द ते कमु थियो, उन ॾींहुं माशरो फ़र्दनि जो यूनिट आहे न, हे जुगटो आहे न, बिल्कुलु हे तव्हां असां कैमरामैन, डायरेक्टर ऐं ऑपरेटर, इहे सभु गॾिजी हिकिड़ो जेको आहे सो टेलीकास्ट जो माशरो ठाहियोसीं, माना ब्रॉडकास्ट जो माशरो ठाहियोसीं। बिल्कुलु जेकॾहिं इन्हनि मां 4 माण्हू कढी छॾियो, माशरो त टुटी वियो। बिल्कुलु। पोइ असां वही हवा में ॻाल्हाईंदासीं, वेंदो त केॾांहुं बि कोन, हिते वेठो हूंदो। ऑटोमेशन खां बचो, ऑटोमेशन बज़ाहिर तरक़ी करे पई, ख़ुदकारियत जेका आहे न इहा तरक़ी करे पई, सही पनाहो न ॻोल्हियो, जिस्म खे मोड़ियो, जिस्म खे कसरत में विझो, वर्क में विझो, कम में विझो, किरत में लॻायो। जेसि ताईं जिस्म वर्जिश न कंदो, उहो तव्हांजे लिखण जी हुजे, पढ़ण जी हुजे, जिस्मानी कसरत हुजे, या जेको आहे तव्हां स्कूल वञण जी हुजे, कॉलेज वञण जी, यूनिवर्सिटी तहक़ीक़ करण जी हुजे, लक़ाउनि ते सोचण जी हुजे, तव्हां हक़ारियत न वञो। हेॾो सारो इल्मु किताबनि में पियो आहे, हिननि में नंढियुनि शयुनि में कोन्हे। फोक विज़डम वॾनि सां वियो, तव्हां वॾे माण्हू सां, वॾो माण्हू उहो न जंहिं वटि पैसो हुजे, वॾो माण्हू जंहिं वटि तजुर्बो हुजे, जंहिं वटि इल्मु हुजे, जंहिं वटि ॾाहप हुजे, जंहिं वटि बसीरत हुजे, जंहिं वटि रोशनी हुजे, बिल्कुलु जेको तव्हांजो सुंहों थिए, जेको तव्हांजो रहनुमा थिए। हिते असांजो नौजवान छा थो करे, शॉर्टकट वठे थो, होटल चांहि जी होटल ते वेहे थो, ॾाढा ठका करे थो, कोप बुता सुता करे पीए थो, अधड़ी ते सजड़ी ते ऐं कट ते वेठो आहे, ऐं राति पंहिंजी ज़ाया करे राति जो देरि सां घर अचे थो। जी अच्छा डॉक्टर साहब, तव्हां वटि अव्हांजे रिहेबिलिटेशन सेंटर में जेतिरा बि नौजवान अचनि था ऐं उहे हिकिड़ो टाइम, हिकिड़ो प्रॉपर तव्हां उन्हनि खे ट्रीटमेंट ॾियो था, वक़्तु ॾियो था, तरबियत ॾियो था, तालीम ॾियो था, हुनर ॾियो था, सम्झ ऐं सोचण जी सघ हिकिड़ी ॾियो था, उनखां पोइ केतिरा नौजवान उन प्रोसेस मां निकिरी करे पंहिंजो पाण ते वर्क करण जे एबल थियनि था? मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो, मुंहिंजो जेको नशे छॾाइण जो मर्कज़ आहे, असां उन ते टिकुंड ते कमु कंदा आहियूं, डॉक्टर, मरीज़ ऐं जेको ख़ानदान कुटुंब। उन में छा थो थिए त असां जंहिं हिकिड़ो वरी इहो अलमियो आहे त असां जंहिं मुल्क में रहूं था, जंहिं धरती ते रहूं था, उते गुरबत बि आहे, उते अमीरी बि आहे। हिकिड़े वटि एतिरो आहे जो ॻणे नथो सघे, हिकिड़े वटि एतिरो न आहे जो खाए। पोइ दवाऊं महांगियूं थियनि पयूं रोज़ बरोज़, असांजियूं फ़ियूं ज़ालिमाना तरीक़े सां महांगियूं थियनि पियूं। मां पंहिंजो इक़रार थो करियां, छो त बिजली जा बिल, पघारूं, इहे सभु हिकिड़ो सिस्टम आहे। पोइ असां हाणे उन में छा थो थिए, उन में असां वटि, मूं वटि वरी छा आहे त चो वधीक ॿार नशो छॾे निकिरी था वञनि सिहतमंद ज़िंदगी, छो त आउं फैमिली खे गॾु खणंदो आहियां। जेॾी महिल फैमिली टुटंदी आहे, ख़ानदान मूंखां टुटी वेंदो आहे, उन महिल जेको आहे न सो असां वटि हिते सिंध में थेरापेटिक कम्यूनिटी कोन थी ठहे। माना जेके नशे वारा माण्हू आहिनि न, उहे जॾहिं सोबरिटी में अची था वञनि, सुठाई में अची था वञनि, सुठा था थी वञनि, त पूरी दुनिया में हिकिड़ी थेरापेटिक कम्यूनिटी ठहंदी आहे।
उहे इन मीटिंग थींदियूं मीटिंग थींदियूं आहिनि उन्हनि में छा थींदो आहे त मूं सुठा कम ही कया मूंखां ग़लतियूं ही थियूं हिते जेकॾहिं मूं शुरू में छा कयो त पंहिंजे मरीज़नि खे हिकिड़ो कंप्यूटराइज़ सिस्टम ठाहे हुन नंबर विधमि सो उन्हनि खे हाणे उन्हनि में ख़बर पई त हिन जी 7 ॾींहंनि खां पोइ अपॉइंटमेंट आहे फ़ोन करियूंसि बाबा तुंहिंजी अपॉइंटमेंट तूं ईंदे न भला डॉक्टर बुख थो मरे जा हाणे फ़ोन करे थो घुराए हाणे बेसिकली असां हुनजो टाइम बचायो पिए त चवण जो जेको मेन मक़सदु आहे उहा सोबरिटी उहा सुठाई उहा हुनजे अंदरि नेकी उहा हुनजी चङाई हुनजो जेको बार बार उथलणु आहे बीमारीअ तरफ़ उनखां बचाव वारा जेके फैक्टर आहिनि उनसर आहिनि उन में ख़ानदान सां जुड़ियल रहनि डॉक्टर सां जुड़ियल रहनि समाज सां जुड़ियल रहनि असां वटि रेशो हुनजे करे वधीक आहे जो असां फैमिली खे पढ़ाईंदा आहियूं ॿार खे पढ़ाईंदा आहियूं उते असां वटि मोटिवेशनल स्पीकर बि अलॻि अचे थो सोशल वर्कर अलॻि आहे साइकोलॉजिस्ट अलॻि आहे मां पाण वेंदो आहियां मुंहिंजा असिस्टेंट वेंदा आहिनि ठीकु आहे इंसानु आहे कोताहियूं थियनि थियूं कमियूं थियनि थियूं कम जो बोझ वधे थो माण्हू वधनि था त उहो असां जीअं अॼुकल्ह असांजे सरकारी स्कूलनि में थिए थो त 40 ॿारनि खे हिकिड़ो टीचर पढ़ाए थो त पोइ मैसेज प्रॉपर कम्युनिकेट कोन थो थिए कोशिशि इहा हूंदी आहे त ह्यूमन एरर खां बचिजे ऐं उन्हनि ॿारनि जी ज़हनी सलाहियतनि ते समाजी सलाहियतनि ते स्किल्स ते कमु वधीक कजे नशे छॾाइण जे लाइ उन्हनि जे अंदरि नफ़रत विझिजे त नशो ख़राबु आहे ऐं माइटनि जे लाइ मोहबत विझिजे पंहिंजे लाइ मोहबत विझिजे कसरत वर्ज़िश इहे सभु शयूं कजनि बिल्कुलु बिल्कुलु अच्छा डॉक्टर साहब ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी बीमारी कंहिं बि क़िस्म जी बीमारी हुजे उन मां कंहिं बि इंसान जी जान छॾिजी वञे थी ऐं उहा बीमारी ॿीहर जॾहिं अटैक करे थी त उहा वधीक ख़तरनाक बणिजे थी ईअं ई ज़हनी बीमारी बि जी हाणे इहो तमामु वरी अॼु जो पंजो मुंहिंजो सुठो सुवालु उनखे असां चवंदा आहियूं रिलैप्स हिकिड़ी दवा ॾिनीसीं हिकिड़ी दवा ॾिनीसीं उहा हुन खाधी मिक़दार खाधी घटि मिक़दार वधि मिक़दार हुनजा रिसेप्टर अकोपाए थिया जिते वञी दिमाग़ जे अंदरि रत जे जुज़नि जे ज़रिए वञी उते पहुचे थी हाणे छा थींदो उहा दवा हुन ते वरी घटि असरु कंदी माना जेको उथलणु थियो बीमारी जो जी चवंदा आहियूं त रिबाउंड जेको आहे वापसि अचे थी जेकी बीमारी त थोरी वधीक पावर सां थी अचे हिकिड़ी दवा जेका खाई चुको आहे उहा हुनजे उन मिक़दार में असरु न कंदी जॾहिं दवा जो मिक़दार वधंदो त वरी हुनजा साइड इफेक्ट बि वधंदा पाणी जो गिलास तव्हांजी ज़रूरत आहे जेकॾहिं तव्हां 3 गिलास पींदो त तव्हांखे उल्टी थी वेंदी जेकॾहिं तव्हां अञा वधीक पींदो त तव्हांजी सोडियम घटिजी वेंदी तव्हांखे डायरोसिस थी वेंदो त ईअं जेकॾहिं पाणी एतिरो हञू रसाए सघे थो त कीमयाई दवाऊं आहिनि बिल्कुलु बिल्कुलु ब्रेक वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे व्यूअर्स काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अमां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था वेलकम चऊं था मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में असां सां हिन वक़्तु कनेक्टेड आहिनि SM नदीम साहब तव्हांखे वेलकम चऊं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी SM नदीम साहब हमेशह अव्हांखे रांदियुनि जे हवाले सां अप टू डेट कंदा हलंदा आहिनि सो T20 मैच बांग्लादेश ऐं पाकिस्तान जी छा चवणु चाहींदव हाँ बिल्कुल देखिए कल पहला मैच है ये 3 मैचों की सीरीज है T20 मैचों की सीरीज है और उसमें जो है पाकिस्तान ने कल जो है बेहतरीन परफॉर्मेंस दी जो हमारे यंगस्टर्स थे और कुछ जो प्लेयर्स ऐसे थे जिन्होंने कमबैक किया जिसमें हसन अली हो गए ठीक है सलमान अली आगा हैं हसन नवाज हैं और शादाब खान इनकी परफॉर्मेंस शानदार रही जिसकी वजह से पाकिस्तान ने 37 रन से जो है वो बांग्लादेश को शिकस्त दी पाकिस्तान ने पहले खेलते हुए 202 रन का टारगेट दिया था उसे जवाब और अपनी फिटनेस को बाहर रखे ताकि जो है वो वर्ल्ड कप में भी शानदार परफॉर्मेंस दे सके ये तमाम कोचेज जो है चेंज किए हैं मैं कोचेज के हवाले से थोड़ा सा आपको बताता हूँ हनीफ मलिक हैं जिनका ताल्लुक हैदराबाद से हमारे हैदराबाद से जी बिल्कुल बिल्कुल तकरीबन 70 से ज्यादा उन्होंने फर्स्ट क्लास मैचेस खेले उनको बैटिंग कोच लगाया गया अरे जब इनकी पोस्ट मैंने देखी कहीं पर तो लोगों ने बड़े सवाल किए कि ये कौन सी पर्ची आ गई क्या आ गया क्या नहीं हालांकि ऐसी बात नहीं है उनकी पूरी एक जर्नी है और उन्होंने क्रिकेट के हवाले से जो बड़ा कंट्रीब्यूट किया है मुख्तलिफ असाइनमेंट की अंडर 19 अंडर 16 पाकिस्तान शाहीन अच्छा फिर उनके तैयार किए हुए प्लेयर देखें सऊद शकील ने जब अच्छी परफॉर्मेंस दी तो उन्होंने भी उनका जिक्र किया शान मसूद हैं साइम अयूब हैं ये सारे प्लेयर्स उनके पास प्रैक्टिस कर चुके हैं और उनसे काफी कुछ सीखा है तो हनीफ मलिक जो है वो हमारे लिए हैदराबाद के लिए भी प्राउड की एक बात है कि वो बैटिंग कोच लगे और मैं उनको इस बात पर मुबारकबाद देता हूँ बाकी जो कोचिंग स्टाफ है वो भी अभी नया है तो उनको भी देखना होगा कि जो है वो किस तरीके से टीम को लेकर चलना है जी ओके जी SM नदीम साहब लास्ट में ये भी आपसे पूछना चाहूंगी स्पोर्ट्स की दुनिया के अंदर क्या अपडेट्स हैं
सवाल असल में आवाज आपकी कटी है, दोबारा सवाल रिपीट। जी, मैं पूछना चाह रही हूँ कि स्पोर्ट्स की दुनिया के अंदर कुछ न्यू अपडेट्स अगर आप देना चाहें तो वेलकम। हाँ बिल्कुल बिल्कुल है। अभी एशियन चैंपियनशिप चल रही है, एथलेटिक चैंपियनशिप। हमारे जो स्टार प्लेयर है अरशद नदीम, वो वहाँ पर जो गए हुए हैं, वहाँ पर शजर अब्बास गए हुए हैं। और अरशद नदीम ने इस बात का अदा भी किया है कि मैं इंशाल्लाह जो है वो वर्ल्ड रिकॉर्ड कायम करूंगा एशियन चैंपियनशिप के अंदर 100 मीटर से ज्यादा थ्रो करके जेवलिन के अंदर। तो देखते हैं, कभी उम्मीद है, क्योंकि उनके अंदर पोटेंशियल भी है। उन्होंने जो ट्रेनिंग की है और जो उनके जो कोचेज हैं सलमान साहब, उन्होंने भी इस बात का अदा किया है कि इंशाल्लाह जो है ये कौम को जो खुशखबरी देंगे और कोई वर्ल्ड रिकॉर्ड वगैरह कायम करेंगे। तो वो आज या कल में उनका कंपटीशन होने वाला है। ओके जी, ओके एसएम नदीम साहब, थैंक यू सो मच, आपने हमें टाइम दिया। सुबह मेहरान प्रोग्राम में डॉक्टर शाहनवाज़ दल साहब मौजूद आहिनि। अच्छा सर, हूअं बि चयो वेंदो आहे त ग्राउंड्स जेकॾहिं आबाद आहिनि त पोइ इस्पतालूं जेको आहे सो वीरान थियनि थियूं, पर असां वटि वरी उबतड़ आहे इन जे। असां वटि जॾहिं गेम्स जी ॻाल्हि कयूं था, स्पोर्ट्स जी ॻाल्हि कयूं था, त उते बि जेको आहे सो हिकिड़ो ऑब्ज़र्वर मौजूदु हूंदो आहे जेको मेंटल हेल्थ ते कमु कंदो आहे। केतिरो ज़रूरी आहे? ॾिसो, बेसिकली साइकेट्री ऐं साइकोलॉजी जेका आहे न, उन जूं डिफरेंट शाखूं आहिनि। साइकेट्री जूं न, पर साइकोलॉजी जूं इंडस्ट्रियल साइकोलॉजी आहे, ऑर्गेनाइजेशन साइकोलॉजी आहे, स्पोर्ट्स साइकोलॉजी आहे। त माण्हू कोन विढ़ंदो आहे, माण्हू कोन खेॾंदो आहे, हौसला खेॾंदा आहिनि। तव्हां जहिड़ियूं केतिरियूं छोकिरियूं हूंदियूं जेके 12 बजे निंड मां उथंदियूं हूंदियूं, पर तव्हां उन्हनि मां हिकिड़ी आहियो जो तव्हांजो हौसलो आहे। तव्हां 7 बजे उथंदव, तयारु थींदव, प्रोग्राम जे लाइ ईंदव, ट्रेवल करे अचंदव। त असांजे समाज में या दुनिया जे कंहिं बि कुंड में जेकॾहिं ज़हनी तौर ते केरु चङ भलाई में आहे, वेलबींग जेका आहे, मेंटल वेलबींग जंहिंजी सुठी आहे, उन जे लाइ असांखे नफ़सियाती तौर ते मुस्तहकम हुजणु, पाइदार हुजणु, ताक़तवर हुजणु, तवानो हुजणु, बिल्कुलु, ऐं सिहतमंद हुजणु, चङो भलो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। नो डाउट। ठीकु आहे। उन जे लाइ आउं त चवंदो आहियां त हीअ अहिड़ी फील्ड आहे, शादीशुदा ज़िंदगी खां वठी हारी हरल आहे, तो तेसि ताईं नफ़सियाती तौर ते उनखे तवानो रहणु ज़रूरी आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई। ॾाढो सुठो, ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो यूज़फुल प्रोग्राम असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो आहे। डॉक्टर शाहनवाज़ दल जी रहनुमाई में ही प्रोग्राम अवां ताईं पहुतो, सर जिन जी प्रेज़ेंस में ही प्रोग्राम अवां ताईं पहुतो। जी सर, वक़्त जो घणी वधीक इजाज़त कोन पई ॾियनि। लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं, सुबुह मेहरान जे लाइ कॉमेंट्स वठंदासीं। सुबुह मेहरान जो ही अंगण जेको आहे न, सो सदाईं मूंखे ख़ूबसूरत लॻंदो आहे। जो मेहरान जो जेके ॿई कंदियूं आहिनि न, उन्हनि वांगुरु मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। अॼु जो पैगाम में आओ एक अहद करें, एक इकरार करें, आओ एक अहद करें, एक इकरार करें, ज़िंदगी जिनसे गुरेज़ आए उनसे प्यार करें। माना उहे माण्हू जेके कंहिं नफ़सियाती आर्ज़े में आहिनि, नशे जे आर्ज़े में आहिनि, या कंहिं नशे जे वाहिपे जे आर्ज़े में आहिनि, कंहिं बीमारी में आहिनि, कंहिं सिहत जे मसइले जे अंदरि आहिनि, कंहिं नफ़सियाती समाजी इक़्तिसादी सिहत जे मसइले जे अंदरि आहिनि, उते बि जेको आहे न सो महिरबानी करे उन्हनि सां गॾिजी बीहो, नफ़रतूं न कयो, ऐं हिकिड़ो अहद करियो, हिकिड़ो इक़रार करियो त उन्हनि सां जेको आहे सो गॾिजी बीहो। वाओ, ज़बरदस्त, ॾाढो सुठो, हमेशह जी आवां जो तमामु सुठो, तमामु ख़ूबसूरत मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। मां हमेशह चवंदी आहियां, डॉक्टर साहब जी जॾहिं बि प्रेज़ेंस हूंदी आहे त प्रोग्राम हिकिड़ो काराइतो बणिजी अवां ताईं पहुचंदो आहे। व्यूवर्स, मूंखे ॾींदव इजाज़त, तमामु घणो पंहिंजो ख़्यालु रखंदव, पंहिंजनि जो ख़्यालु रखंदव, मुंहिंजे इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे ॾींदव इजाज़त। अल्लाह निगहबान।